दोस्तों, जीएस सिंधी ॿोली सिंधी नॉवेल जे हवाले सां असां ही स्ट्रीम कंदा आहियूं। अॼु असांजी 22वीं स्ट्रीम आहे। दोस्तों, सभिनी खां पहिरीं त असां कुझु वक़्तु जेको आहे सो स्ट्रीम न करे सघियासीं। कुझु ज़ाती मसरूफ़ियतूं हुयूं, 2-2.5 महीना ऐं जेको आहे सो विच में ईदूं बि अची वियूं, मुहर्रम, इन करे जेको आहे सो थोरो डिले थी वियासीं ऐं असांजो प्रोग्राम हो त जुलाई खां वरी शुरू कजे, पर न करे सघियासीं। ऐं हींअर असां जेको आहे सो अॼु खां शुरू करे रहिया आहियूं हिकु दफ़ो ॿीहर सिंधी नॉवेल जे हवाले सां जेके बि तजुर्बा थी रहिया आहिनि ऐं अदब सां लाॻापियल जेके बि मसइला ऐं मुंझारा आहिनि उन्हनि ते ॻाल्हाइण लाइ अॼु खां असां वरी 22वीं स्ट्रीम शुरू करे रहिया आहियूं। अॼु हिन जो मौज़ू आहे असीर इम्तियाज़ जो नॉवेल गर्ल्स हॉस्टल ऐं उनजे पस मंज़र में जेको आहे सो अदबी इख़्लाक़ियात ऐं जेको आहे सो इन नॉवेल ते तमामु घणी तनक़ीद कई वई आहे मुख़्तलिफ़ सेगमेंट्स जे तरफ़ां ऐं उनखे ॾाढो नेगेटिव रिव्यूज़ मिलिया आहिनि। उन हवाले सां असां ॻाल्हाईंदासीं। उन लाइ असां सां मौजूदु आहिनि सिंधी ॿोली जा ख़ूबसूरत नक़ाद साईं अकबर लगारी साहब। सर, वेलकम। कीअं आहियो तव्हां? वॾी महिरबानी, थैंक यू। ठीकु आहियां बिल्कुलु। अच्छा दोस्तों, इन हवाले सां असां सां गॾु अख्तर हफ़ीज़ सिंधी ॿोली जा तमामु ज़बरदस्त कहाणीकार, नॉवल निगार ऐं नक़ाद ऐं मज़मून निगार असां सां गॾु आहिनि। अख्तर, कीअं आहियो तव्हां? ठीकु आहियो? जी कलीम, मां ठीकु आहियां। ख़ैरु लॻो पियो। तव्हां ठीकु आहियो? जी जी बिल्कुलु। अच्छा, हाणे दोस्तों असां सां कुझु ॿिया दोस्त आहिनि जंहिंमें अज़ीम रूंजो साहब, अमर लिगारी साहब ऐं डॉक्टर मुबारक लाशारी साहब। इहे असांखे कुझु देरि में ज्वाइन कंदा। असां पंहिंजो हीउ सेशन फॉर्मली स्टार्ट था कयूं ऐं अकबर साहब ते हलूं था। उनखे पहिरीं त उन्हनि खां इनिशियल कमेंट्स नॉवेल जे हवाले सां, जीअं अकबर साहब ॿुधाईंदा आहिनि असांखे त नॉवेल में छा आहे, कहाणी वग़ैरह छा आहे, ऐं उन खां पोइ असां वरी हिन ते ओपन डिस्कशन शुरू कंदासीं। जी अकबर साहब। जी महिरबानी कलीम साहब। जीअं तव्हां अॼु ॿुधायो त अॼोकी जेका स्ट्रीम आहे उन जा 2 हिसा आहिनि। हिकिड़ो त असीर इम्तियाज़ जो नॉवेल गर्ल्स हॉस्टल ऐं ॿियो उन मां कुझु पैदा थींदड़ सवाल, यानी अख़लाक़ी सवाल जेको आहे लिटरेचर में, त लिटरेचर में अख़लाक़ियात जी केतिरी पासदारी करणु खपे, राइटर जी आज़ादी केतिरी हुजणु खपे, छा एब्सोल्यूट फ्रीडम आहे राइटर खे तो कुझु बि लिखी सघे, या उन ते के समाजी अख़लाक़ी पाबंदियूं आयद करे सघजनि थियूं। इहे 2 आहिनि आस्पेक्ट जिन ते असां अॼु ॻाल्हाईंदासीं। पहिरियों उन नॉवेल ते ॻाल्हाइजे। असीर इम्तियाज़ जो ही नॉवेल हिकु कैंपस उर्फ़ आम में जंहिंखे कैंपस नॉवेल चइजे थो, पर हक़ीक़त में इहो वर्सिटी नॉवेल आहे। इहो वर्सिटी नॉवेल आहे जंहिंमें ॻोठ जो हिकु छोकिरो असद नाले यूनिवर्सिटी में अचे थो ऐं हू 4 साल यूनिवर्सिटी में घारे थो। हिन नॉवेल जी का ख़ासि कहाणी आहे ई कान, जंहिंमें कहाणी हूंदी आहे इवेंट्स सां, वाक़ियात सां। हिन में कोई ख़ासि घणा वाक़ियात आहिनि ई कोन्हनि, त मुख़्तसिर कहाणी आहे। उहा मुख़्तसिर कहाणी बि ईअं आहे त असद अचे थो, 4 साल रहे थो यूनिवर्सिटी में ऐं 4 सालनि में पहिरें ॾींहं खां वठी आख़िरी ॾींहं ताईं हुन जे ज़हन ते जिन्स जो भूत सवार आहे ऐं उहो हर छोकिरी खे पंहिंजी डिज़ायर, पंहिंजी ख़्वाहिश जी तकमील सम्झे थो ऐं हर छोकिरी सां हू जिन्सी मिलाप करणु चाहे थो ऐं उन करे हू तख़युल ऐं तसवुर में हर वक़्तु उहे ॻाल्हियूं ॾिसंदो रहे थो। हुन जे दोस्तनि जे हल्के में जेके माण्हू आहिनि, उन में हिकिड़ी छोकिरी जंहिंखे ही घणो चाहे थो, उनजो नालो आहे महविश। ॿियूं वरी महविश जूं दोस्त छोकिरियूं आहिनि, जंहिंमें रूबी आहे, नीलम आहे, सीमी आहे, छोकिरा आहिनि अकरम आहे, जावेद आहे। इहे आहिनि किरदार जिन जे थोरी घणी कहाणी जेका बि आहे उहा इन किरदारनि जे चौगिर्द घुमंदी रहे थी। ही महविश खे चाहे थो, पर महविश कोई ख़ासि हिन खे लिफ्ट नथी कराए ऐं ही महविश जे यादि में हर वक़्तु प्राइवेट हिकिड़ी हॉस्टल आहे, उन जे कमरे में उन जे यादुनि में ऐं उन जे लाइ तड़पंदो रहे थो, पर उहा कोई ख़ासि मोहबत वग़ैरह न आहे ऐं उहा सिर्फ़ु हिन में जिन्सी
तड़प जेका आहे इन में जेको जिनसी मिलाप जी लगन आहे उन जे लाइ हू हर वक़्तु तख़युल तसवुर तोड़े हक़ीक़त में उहो कोशां रहे थो। पर जीअं त हुनखे महविश लिफ्ट नथी कराए पर हुनजी जेके ॿी दोस्त आहे नीलम, उहा नीलम हुनखे ॿुधाए थी त नीलम ख़ुदि बि ऐं हुनजी दोस्त रूबी बि ऐं ख़ुदि महविश बि इहे छोकिरियूं जेके आहिनि इहे असां 2 नंबर छोकिरियूं आहियूं। उहा छोकिरी पंहिंजे पाण थी इक़रार करे ऐं असां यूनिवर्सिटी मां ॿाहिरि के वॾेरा या के अहिड़ा पैसे वारा माण्हू आहिनि जिन वटि असां राति गुज़ारण वेंदा आहियूं उहे असांजो ख़र्चु भरींदा आहिनि ऐं उहे असां ते सॼो उहे ख़र्चु कंदा आहिनि ऐं उहे मज़ा वठी वठी उहे ॻाल्हियूं हिनखे ॿुधाए थी ऐं उहे ही वरी मज़ा वठी उहे असांखे पंहिंजे हिन कहाणी में उन्हनि खे इनकॉर्पोरेट कयो आहे। ऐं आख़िर में कोई बग़ैर कंहिं लॉजिक जे अचानक उहा महविश जी ज़िंदगी में वरी सां मिलण जे लाइ पाण अचे थी ऐं हॉस्टल ते हिन सां गॾु वक़्तु गुज़ारे थी ऐं हिन सां जिनसी तालुक़ पैदा करे थी। उन खां अलावा जेको हॉस्टल जो इंचार्ज आहे उहो बि हमजिन्स परस्त आहे ऐं ॿियो हिकिड़ो छोकिरो तौफ़ीक आहे उहो बि हमजिन्स परस्त आहे। उहे बि हिन वटि ईंदा रहनि था ऐं आख़िर में नाविल जो इख़्तिताम ईअं थिए थो त उहा छोकिरी जेका महविश आहे उनजो हॉस्टल में लाश मिले थो ऐं इहो चयो वियो आहे त उन छोकिरी ख़ुदकुशी कई आहे। ही सम्झे थो त उहा ख़ुदकुशी न आहे पर इहो मर्डर आहे। उनखे ब्लैकमेल कयो पियो वियो। उन जूं वीडियोज़ भरियल हुयूं के ॿाहिरि जा माण्हू उहे वीडियो भरींदा हुआ, बल्कि नीलम हिन जी दोस्ती उन ई वीडियो भरी हुई। ऐं उन खां अलावा कोई प्रोफेसर यूनिवर्सिटी जो हो जेको उनखे ब्लैकमेल करे रहियो, उन जे करे हुन ख़ुदकुशी कई जेका ही चवे थो त मर्डर आहे। उन खां पोइ ही पढ़ाई पूरी थी वञे थी ऐं पढ़ाई पूरी थियण खां पोइ ही ॻोठ हलियो वञे थो ऐं कहाणी जो इख़्तिताम थी वञे थो। इहा आहे नाविल जी कहाणी। छोटी छोटी बि शयूं हूंदियूं, ज़ाहिर डिटेल्स माइन्यूट डिटेल्स हूंदा, बाक़ी उन्हनि में कोई ख़ासि कहाणी जो ॿियो कुझु बि कोन्हे को, इहो एतिरी कहाणी आहे। ऐं कुझु ॿिया दोस्त भले ॻाल्हाइनि त पोइ वरी आउं इन ते नाविल ते जेको तनक़ीदी जाइज़ो बि आउं उनजो वठंदुसि ऐं पोइ वरी हुनजो ॿियो एस्पेक्ट जेको आहे अख़लाक़ी क़दुरु त जीअं हिन नाविल ते ॻाल्हाइण महिल को बि रख रखाव न कयो आहे ऐं ओपन जिनसी ॻाल्हियूं कयूं आहिनि ऐं कई फ़तवाऊं ॾिनियूं आहिनि जेके सही या ग़लति, लेकिन उहे राइटर जी फ़तवा आहे। ऐं त छा इन ते बि ॻाल्हाईंदासीं कि छा राइटर कोई फ़तवा ॾेई सघे थो या न, इन ते ॻाल्हाईंदा। थैंक यू। अच्छा, महिरबानी अकबर साहब, असांखे अज़ीम मुंहिंजे साहब जॉइन कयो आहे। अज़ीम असांजो तमामु प्यारो नक़ाद ऐं मज़मून निगार आहे। अज़ीम, कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा? ठीकु आहियो अज़ीम? बिल्कुलु ठीकु ठाक, ज़बरदस्त, महिरबानी कलीम, तव्हां मौक़ो ॾिनो आहे। अच्छा अज़ीम, असां जेको आहे सो इहे पंहिंजो असीर इम्तियाज़ वारे नॉवल गर्ल्स हॉस्टल ते ॻाल्हायूं पिया ऐं पोइ वरी असांजो ॿियो सेशन आहे त अदब ऐं इख़लाक़ी क़दुरु उन्हनि खे कीअं ॾिसिजे ऐं लेखक खे केतिरी आज़ादी हुजणु घुरिजे। हिकिड़ो टर्म इहो बि यूज़ थींदो आहे सेल्फ सेंसरशिप, उहो छा आहे ऐं उहो कीअं इस्तेमालु कजे। पर पहिरीं जेकॾहिं तव्हां हीउ नॉवल पढ़ियो आहे त थोरो इन हवाले सां असांखे ॿुधायो। अज़ीम जी बिल्कुलु, मूं नाविल पढ़ियो आहे ऐं छो त इहो एतिरे वायरल थियो ऐं हुनजो जेको वायरल थियण जो जेको सबबु हुयो उहो हुनजा जेके नेगेटिविटी हुई, जेके कुझु स्नैपशॉट सोशल मीडिया ते वायरल थिया पे, मुख़्तलिफ़ माण्हुनि रखिया पे, उनजे करे मूं बि जेको आहे सो हूअं ई असां त चाहींदा आहियूं त सिंधी अदब में जेको किताबु छपिजे थो उहो पढ़िजे ऐं उन ते पंहिंजी राय रखिजे। सो उन ई हैसियत में मूं इनखे पढ़ियो, तफ़सील सां पढ़ियो ऐं बल्कि 2 दफ़ा पढ़ियो, छो त उहो ॾाढो मुख़्तसर आहे, एतिरो घणो तवील कोन्हे। पर इन ते हिकिड़ो त इहो जेको एस्पेक्ट आहे या जेके इल्ज़ाम आहे त हू तमामु घणो फ़हिश नाविल आहे या कुझु हुन में जेके अहिड़ियूं शयूं इस्तेमालु थियल उन ते पाण पोइ ॻाल्हायूं था। पर जेका जनरल जेको माना मुंहिंजो हिकिड़ो ओपिनियन आहे हिन नाविल जे हवाले सां, उहो इहो आहे त राइटर हिकिड़ो मुंहिंजे जेको सम्झ में मुताबिक़ त हिकिड़ी ट्रेजिडी बयानु उहा करणु चाही पे, जेके हिते पाण वटि यूनिवर्सिटियुनि में जेके कुझु ख़ुदकशियुनि जा वाक़िया थिया
या मे बि उहे मर्डर हुजनि या उन्हनि जे पोयां जेको आहे सो के ॿिया समाजी सबब हुजनि था, कुझु छोकिरियुनि जा अहिड़ा वाक़िया रिपोर्ट थिया जेके मीडिया में, त जीअं नाइला अरिंद जो हुयो या कुझु ॿिया वाक़िया बि हुआ, त हाणे हिकिड़ो इहो लॻे थो त हाणे उहो त हिकिड़ो ट्रेजिडिक इंसिडेंट्स थियनि था ऐं उनजे पोयां काफ़ी ॿिया सबब थियनि था जेके पोइ पुलिस इन्वेस्टिगेशन या इन्हनि शयुनि में बि अचनि था, ज़ाहिर थियनि था। पर हाणे हिकिड़ो अहिड़ो इंसिडेंट आहे जॾहिं उनखे माण्हू हिकिड़ो फिक्शनलाइज़ करे थो ऐं उनखे बयानु करण जी कोशिशि करे थो, त असां वटि हिकिड़ो अहिड़ा आलमिया थियनि था, त उन में ही थोरो ओवर थी वियो आहे काफ़ी जॻहियुनि ते। छो त माना असां फिक्शन निगार लाइ असांजी जेका एक्सपेक्टेशन इहा हूंदी आहे उहा इहा हूंदी आहे त उहो पाण ॿाहिरि रहे स्टोरी खां, उनजा जेके पंहिंजा सेल्फ इमोशन्स आहिनि या इहे सभु शयूं ॿाहिरि आहिनि, उहो हिकिड़ो न्यूट्रलाइज़ थी हिकिड़ो अन जेको हुन वटि टॉपिक आहे, जेको प्लॉट आहे, मौज़ू आहे, उन ते लिखे। त मूंखे इहो महसूसु थियो त हीअ कंहिं बि हवाले सां पाण खे उहो उन नाविल खां जेको आहे सो लेखक ॿाहिरि नाहे रखी सघियो। ऐं हुनजो जेको आहे सो ख़ासि तौर ते जेके सेक्सुअल हुन जेके एनकाउंटर्स ॿुधाया आहिनि, हुन में गैप जा बि आहिनि जेको आहे सो, या लेस्बियन बि आहिनि, सेल्फ सर्टिफिकेशन वारा सभु जेके उन में हुन इलाही जेको आहे सो हद ताईं, जेके हिकिड़ो त असां चवंदा आहियूं त उहो थोरो आर्टिस्टिक वे में बयानु कजनि, जेको थोरो रोमेंटाइसाइज़ करे बयानु कजनि, त उहे त हली वेंदा आहिनि। पर उन में माण्हू जॾहिं ओवर थी थो वञे त ज़ाहिर आहे उहो हिकिड़ो उघाड़प फील थिए थी ऐं बाक़ाइदा उहा वॾी हद ताईं महसूसु थिए थी। जंहिं तरीक़े सां हुन डायलॉग्स जो इस्तेमालु कयो आहे, लफ़्ज़नि जो इस्तेमालु कयो आहे, त उहो जेको आहे सो हिन नाविल जी जेका असुल थीम आहे या हिन जेको बयानु करणु पिए चाहिया उहे जेके इंसिडेंट्स, उन्हनि खे सॼनि खे ते उहो जेको हुनजो जेको सेक्सुअल एस्पेक्ट आहे उहो हावी थी वियो आहे। ऐं उनजे करे ई जेको आहे सो ही नाविल तनक़ीद जो शिकार बि थियो ऐं माण्हुनि उनखे ज़ाहिर आहे रद्द बि कयो। त आउं सम्झां थो त इहा जेको आहे सो असांजे या त जेको लेखक आहिनि उन्हनि जो जेको जदीद अदब आहे, ख़ासि तौर ते मग़रबी अदब आहे या ॿी दुनिया जो अदब आहे, उनजो लिटरेचर जो जेको मुतालो आहे उहो शायदि घटि हुजे थो। तंहिंजे करे असां वटि हिकिड़ो अगरि को मौज़ू आहे बि सही, या जंहिं शइ खे असां बयानु करणु बि चाहियूं था, पर उनखे उन अंदाज़ सां बयानु नथा करे सघूं जेको जंहिं तरीक़े सां करणु घुरिजे, या जेके उन जूं घुरिजूं आहिनि मौज़ूअ जूं, उन में पोइ असां जॾहिं ॿियूं शयूं या पंहिंजा सेल्फ इमोशन्स, पंहिंजी सेल्फ सर्टिफिकेशन इन्वॉल्व करे था छॾियूं, त पोइ असुल मौज़ू मरी थो वञे। उहे शयूं जेको आहे सो ॿियूं शयूं हाईलाइट थी मथे अची थी वञनि, जंहिंजे करे उहा असुल तहरीर मार खाई थी वञे। सो मुंहिंजो माना हिकिड़ी जेका जनरल राय इन नाविल जे हवाले सां इहा आहे। महिरबानी अची तव्हांजी इनिशियल कमेंट जी। अख़्तर ते हलूं था। अख़्तर, तव्हां शायदि ही नाविल अञा कोन पढ़ियो आहे या पढ़ियो आहे, ऐं पहिरीं त इहो कंफर्म कजो। न, इहो नाविल मुंहिंजे मुताले हेठि अञा ताईं कोन आयो आहे, पर जेके नाविल जे हवाले सां जेके शयूं या जेके राया आहिनि उहे ज़रूरु मूं पढ़िया आहिनि। ऐं अज़ीम जी ज़िक्र करे वियो त उहे शयूं काफ़ी जेके वायरल बि थियूं आहिनि, ऐं हिन नाविल जा कोटेशन्स बि जेके हिन डायलॉग्स जा या जेको लेखक जी पंहिंजी नरेशन आहे उहा बि मंज़र आम ते ईंदी रही आहे। उहे शयूं त मुंहिंजी नज़र मां गुज़रियूं आहिनि, पर इहो नाविल मुंहिंजे मुताले हेठि न आहे रहियो। अच्छा, पोइ अख़्तर तव्हांखे ॿिए सेशन में वठूं था जेको आहे सो, जंहिंमें अदब ऐं इख़्लाक़ी क़दरनि जे हवाले सां पाण डिस्कस कंदासीं। अच्छा, हीअ नियाज़ पांवर साहब हिकिड़ो सुवाल कयो आहे त गुफ़्तगू में लेखक शामिल आहे या न। सर, हिन भेरे लेखक शामिल कोन्हे को असां सां गुफ़्तगू में। नियाज़ पांवर साहब सां कॉन्टेक्ट न थी सघियो आहे। ऐं ॿियो जेको नेक्स्ट वीक हूंदो, असांजो नेक्स्ट एपिसोड हूंदो, उन में असांजो रेगुलर जीअं असांजो थींदो आहे स्ट्रीम, लेखक सां गॾु उहो थींदो। अच्छा, हींअर असां अकबर साहब ते हलूं था ऐं हिन नॉविल ते जेको हुननि जो तनक़ीदी राय आहे, पहिरीं त उहा रखनि, पोइ जेको आहे सो ॿियो जेको असांजो क्वेश्चन आहे इख़्लाक़ी क़दरनि वारो ऐं सेंसरशिप वारो। ऐं उन ते इहो बि सोशल मीडिया ते आयो पिए त इन क़िस्म जो लिखणनि खे पाबंदी हई वञे, ऐं इहा जेका पाबंदी जी घुर आहे इनखे तव्हां कीअं था ॾिसो, उन ते असां ॻाल्हाईंदासीं। पहिरीं अकबर साहब हिन नॉविल ते तव्हां तनक़ीद जी, मूंखे इजाज़त ॾियो त आउं इहो चवां त
छा हिन किताब खे नाविल बि चई सघिजे थो या न, छो जो नाविल जा कुझु लवाज़मात हूंदा आहिनि, त उहे लवाज़मात पूरा हुजनि त उनखे नाविल चइजे, या हर उहो किताब जंहिंजे मथां राइटर जेकॾहिं नाविल लिखी छॾे त उनखे पढ़ंदड़ जीअं जो तीअं नाविल तस्लीम करे, या क्रिटिक बि उनखे कम अज़ कम उहो नाविल ई चवे। त इहो बि हिकिड़ो सुवाल आहे जंहिंजो जवाबु आउं आख़िर में ई उनखे हा या न में ॾींदुसि त ही नाविल आहे या ही नाविल न आहे, का ॿी शइ आहे। कहाणी जेका मूं ज़िक्र कयो सवेरे, जीअं अज़ीम रूजे साहब बि ॿुधायो, त हिकिड़ो वाक़ियो आहे हिन में जेको लॻे थो त बिज़ाहिर लॻे थो त राइटर जेको आहे उनजे दिमाग़ में इहो ई हो त हिन वाक़िए ते आउं कहाणी लिखां, हिन नाविल लिखां, जेको घणो करे नाइला रिंद या जेके ॿियूं छोकिरियूं जिन जा थिया आहिनि वाक़िया रिपोर्ट थिया आहिनि त उन्हनि हॉस्टलनि में ख़ुदकुशी कई आहे, त हिन जे ज़हन में यकीनन उहो उन वाक़िए ते हो। लेकिन राइटर जंहिं वक़्त में लिखण जे लाइ वेहे थो तॾहिं सभु शयूं त हुनजे तवक़े जे मुताबिक़ लिखिजनि कोन थियूं। का अंदरी कुवत अहिड़ी आहे, हुनजी लाशऊरी कुवत अहिड़ी आहे जेका राइटर खे टेक ओवर करे वठे थी। टेक ओवर करण खां पोइ हू के ॻाल्हियूं जेके हुनजे अंदर में दॿियल आहिनि, लिकल आहिनि, जिन जी हुनखे शायदि ख़बर बि कोन्हे, उहे शयूं उन लिखत में अची वञनि थियूं। कई दफ़ा राइटर्स खे चवंदे ॿुधो हूंदो त यार वॾे अरसे खां पोइ पढ़ियुमि, लॻे नथो त मूं लिखियो, अच्छा मूं लिखियो ईअं, मूंखे त यादि न आहे। छो जो लिखण वक़्तु माण्हू ॿियो हूंदो आहे, शहूरी तौर ते जेको माण्हू हींअर वेठो आहे रज़ाक सहतो असां सां गॾु, लिखण वक़्तु उहो रज़ाक सहतो न हूंदो आहे। त असीर इम्तियाज़ शहूरी कोशिश इहा हुई त हू कंहिं वाक़िए ते लिखे, लेकिन हुनजे लाशऊर में दॿियल हुन जूं जिन्सी हसरतूं ऐं हुनजी जेका अनफुलफिल्ड डिज़ायर्स जेके हुयूं, जेके ख़्वाहिशूं हुयूं, उहे त एतिरियूं त ताक़तवर हुयूं जो हुननि टेक ओवर करे वरितो, हुन राइटर खे टेक ओवर करे वरितो, ऐं हिन जो जेको लाशऊरी जेको हिनजे दॿियल ख़्वाहिशूं हुयूं उहे निकिरी हिकु नाविल या हिकु कहाणी जे रूप में अची वियूं। ऐं राइटर ईअं खणी चइजे त पंहिंजे वस में ई न रहियो। हाणे जॾहिं ड्राइविंग सीट ते ड्राइवर जो वस न हले त पोइ गाॾी हेॾां होॾां थींदी वञी खॾे में बि किराईंदी, जेको हिन नाविल सां थियो आहे। त जेको वाक़ियो हो उहो त पस मंज़र में हलियो वियो आहे, उहो त वाक़ियो आख़िर में सिर्फ़ु हुनजो नफ़ीस नाशाद जी चवंदा न बरसबीले तज़किरा, सिर्फ़ु बरसबीले तज़किरा जेको आहे उहो हुनजो ज़िक्र थियो आहे, जंहिंजो को ख़ासि असर ख़ुदि नाविल निगार ते बि न थियो आहे। छो जो नाविल निगार जेके किर्त, जेके ख़्वाहिशूं, जेके कमेंट्स जेके नाविल जे शुरू में ॾिना हुआ आख़िर ताईं बि उहे ॾींदो रहे थो। यानी हू छोकिरियुनि जे पोयां हर वक़्तु छोकिरियुनि जा जिस्म जा उज़वा चेक कंदो वते थो ऐं उन्हनि सां तख़युल तसवुर में उन्हनि सां जिन्सी तालुक़ क़ाइमु कंदो रहे थो। त हिन वाक़िए खां पोइ बि ओड़े जो ओड़ो ई आहे। हिन वाक़िए जो राइटर ते को ख़ासि असरु थिए कोन थो। थोरी लफ़ाज़ी कई आहे, लेकिन उन जो को बि असरु न आहे, को बि हुनजो इम्पैक्ट न आहे। ही नाविल या जेको बि ही किताब आहे, उन जो मक़सदु हिकिड़ो अॼुकल्ह हिकिड़ो टर्म घणो करे यूज़ में आहे, मिसोजिनिस्ट। मिसोजिनिस्ट जो मूंखे सची ॻाल्हि आहे त सिंधी में को तर्जुमो सम्झ में नथो अचे, पर हुनजो लुबे लुबाब वञी थिए थो औरत मुखालिफ़, औरत मुखालिफ़ बयानियो या औरत मुखालिफ़ रवैयो, औरत मुखालिफ़ बिहेवियर। उर्दू में या फारसी में हिन जो आहे ज़न मुखालिफ़, लेकिन उहो बि मूंखे न आइडियो सही तरीक़े सां। पोइ मूं नासिर अब्बास नयर साहब खां पुछो, वॾो नक़ाद आहे उर्दू जो, उन बि पहिरीं त इहो मूंखे ॿुधायो ज़न मुखालिफ़, लेकिन पोइ मूं चयो त आउं एग्री कोन थो थियां, मूंखे को सही हिन जो ॿुधायो। त पोइ हुन हिकिड़ो टर्म कॉइन कयो आहे अॼु ई, तनफ़ुर औरत, यानी औरत सां नफ़रत। बहरहाल जेसीं ताईं इहो वञी टर्म पंहिंजो वठे, पंहिंजी जाइ वठे, त उनखे असां फ़िलहाल औरत मुखालिफ़ी चऊं था। हालांकि उहो पूरो हुनजो
इहातो नथो करे। औरत मुखालिफ़ बिहेवियर इहो हूंदो आहे त पेट्रियार्कल सोसाइटी में जी हफ़ीज़ कुंबर साहब ऐं इन ते बि ॻाल्हाईंदुसि नाविल या जेको बि किताब, त ही जेको औरत मुखालिफ़ जेको हूंदो आहे माण्हू या मिसोजिनिस्ट जेको हूंदो आहे उहो जीअं त हिकु पेट्रियार्कल सोसाइटी में हुनजो जनम थींदो आहे, उन जा सोशो इकोनॉमिक कंडीशन्स या सोशो साइकोलॉजिकल कंडीशन जेके हूंदा आहिनि उन में हू औरत खे घटि सम्झे थो, औरत खे हू ऑब्जेक्टिफाई करे थो, औरत खे हू सिर्फ़ु पंहिंजी जिन्सी जी माई दुश्मनी बि ठीकु आहे, कंहिं हद ताईं चई सघिजे थो, हू पंहिंजे उनखे सिर्फ़ु जिन्सी डिज़ायर पूरी करण जे लाइ औरत खे सम्झे थो। औरत जो मक़सदु हू इहो ई सम्झे थो त या ॿार ॼणणु आहे, मर्द जी ग़ुलामी करणु आहे, या पोइ जेकॾहिं हू पराई औरत आहे त उहा उनखे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हिकु जिन्स जे हवाले सां ॾिसी सघिजे थो ऐं उनजे जिन्सी उज़वनि जे हवाले सां ई उनखे ॾिसी सघिजे थो। उहे राइटर जेके आहिनि, राइटर बि हूंदा आहिनि, कई राइटर हूंदा आहिनि जेके मिसोजिनिस्ट हूंदा आहिनि, त उन्हनि खे जॾहिं इहो चइबो आहे त बाबा ही तो छो लिखियो आहे, औरत मुखालिफ़ शइ तो कीअं लिखी आहे, या औरतुनि जे बारे में तो अहिड़ा घटिया जुमिला घटिया ॻाल्हियूं छो लिखियूं आहिनि, जेको साॻियो सुवाल बार बार सोशल मीडिया ते ईंदो रहियो ऐं राइटर खां बि माण्हू पुछंदा रहिया, त राइटर जो जवाबु कुझु अहिड़ो ई मिलंदड़ जुलंदड़ हो जेके ॿिया माण्हू बि ॾेई चुका आहिनि। त उहो इहो त असां हक़ीक़त लिखी आहे, हाणे हुन में तव्हांखे केरु नाराज़ थिए थो त केरु भले थिए, असां सिर्फ़ु हक़ीक़त लिखी आहे। हू उनखे हक़ीक़त चवंदा आहिनि। हक़ीक़त छा आहे? हक़ीक़त का ऑब्जेक्टिव शइ कोन्हे, हक़ीक़त हर कंहिंजी पंहिंजी आहे। त छा इहा हक़ीक़त आहे? इन हक़ीक़त छा इहा तस्लीम शुदा हक़ीक़त आहे त औरत जेको आहे उहो मर्द खां इंफीरियर आहे, औरत जी तज़लील करणु, औरत खे घटि वधि ॻाल्हाइणु, औरत जे उज़वनि जी निमाइश की जुमिला लिखणु हुन जे बारे में, छा इहा हक़ीक़त पसंदी आहे? बिल्कुलु न। तंहिंजे करे ही जेको राइटर आहे या हिन जो जेको किरदारु आहे, छो जो मुख्य किरदारु जेको आहे उनजो बयानीअ खे असां राइटर जो बयानियो चवंदा आहियूं। राइटर खे को बयानियो त ओन करणो पवंदो न, जेकॾहिं ओन को बि नथो करे कंहिं बयाने खे, राइटर ईअं त कोन हूंदो त राइटर चयो त मुंहिंजो पॉइंट ऑफ व्यू त हीअ आहे पर मुंहिंजे किरदारनि जो पॉइंट ऑफ व्यू हीअ आहे, ईअं थींदो कोन्हे। जेको मुख्य किरदार जो पॉइंट ऑफ व्यू हूंदो आहे उहो ई राइटर जो पॉइंट ऑफ व्यू सम्झो वेंदो आहे। त हिन में जेको असद आहे मुख्य किरदार, उहो हिकु मिसोजिनिस्ट किरदारु आहे। उहो औरत जी हर वक़्तु औरत, बल्कि छोकिरियूं, हॉस्टल जो छोकिरियूं, जीअं त गर्ल्स हॉस्टल हिन नाविल जो नालो आहे, हॉस्टल जो छोकिरियूं उन्हनि जी हर हवाले सां हू तज़लील कंदो रहे थो। जेको नाविल में हुन साबित करण जी बि इहा कोशिशि कई आहे त जेके 4 छोकिरियूं हुनजे हिन में आहिनि हल्का अहबाब में, महविश, रूबी, नीलम ऐं सेमी, उहे चारई जूं चारूं करप्ट छोकिरियूं आहिनि ऐं उहे छोकिरियूं रातिनि जो हॉस्टलनि खां ॿाहिरि निकिरी पैसनि ते वञी उहे रातियूं गुज़ारींदियूं आहिनि, ग्रुप सेक्स कंदियूं आहिनि, लेस्बियन सेक्स कंदियूं आहिनि। ऐं मज़ेदार ॻाल्हि इहा आहे त उहे छोकिरियूं वरी अची हिनखे ॿुधाईंदियूं आहिनि त असां राति ही कारो मो करे आया आहियूं, उहे वरी हिनखे अची ॿुधाईंदियूं बि आहिनि। हीअ अजीब ॻाल्हि आहे त असद पाण चवे थो त आउं न सोणो आहियां न सणभो आहियां, यानी न मूं वटि पैसा आहिनि, अमीर आहियां, हिकु ग़रीबाणी हिकिड़ी हॉस्टल में रहे पियो, सोणो बि कोन्हे को, पढ़ण जो बि सफ़ा जॾो आहे, जो 4 साल यूनिवर्सिटी में पढ़ी वञे थो त कोई कमाल कोन थो करे, पढ़ण जो बि सफ़ा जॾो आहे, पढ़ण में बि का हिन जी दिलचस्पी कोन्हे, को यूनिवर्सिटी जो लीडर बि कोन्हे, को गाॾियूं मोटरूं कुझु बि कोन अथसि। त पोइ मूंखे सम्झ में नथो अचे त 4 छोकिरियूं हिन जे पोयां आख़िर मरनि छो पियूं। 4 छोकिरियूं हिनखे पंहिंजा जेके उहे ख़ासि राज़ जेके उहे कंहिंसां बि न सलीन, उहे अची हिनखे ॿुधाइनि पियूं रोज़ानी जे लाइ। इहे हिकिड़ियूं अजीब कंट्राडिक्टरी ऐं इलॉजिकल ॻाल्हियूं आहिनि। तंहिंजे करे हिन हिकिड़ो वाक़ियो जो सिर्फ़ु तज़कुरो करे ऐं नाविल ख़तमु करे ऐं हमरा हलियो वियो आहे ॻोठु हॉस्टल मां टपड़ खणी, त चइजे इहो त भला हिन नाविल लिखण जो मक़सदु छा हो? छा हुन वाक़े जी निशानदेही करणी हुई? जेकॾहिं रुॻो वाक़े जी निशानदेही वाक़े ते लिखिजे हा पोइ त ही चङो किताब थी पिए सघियो, पर हिन वाक़े खे त मिड़ई हिकिड़ी सानवी बि हैसियत कोन ॾिनी आहे, 3 दर्जे जी हैसियत ॾिनी आहे। हिन असुल सॼे जी सॼी कोशिश इहा इन बयाने खे साबित करण में लॻाई आहे त हॉस्टल में रहंदड़ छोकिरियूं
करप्ट आहिनि। ऐं उन जो सबूत इहो आहे त हुन पहिरियां सुफ़ा आहिनि नाविल शुरू थियण खां पहिरीं वारो जेको सुफ़ो आहे उन में इहो लिखे थो त यूनिवर्सिटी में 4 साल घारे वेंदड़ छोकिरी जेकॾहिं कसम खणी चवे त मां हिते अहिड़ी कंहिं बि हरकत जो शिकार न थी आहियां त उहा दुनिया जी वॾे में वॾी कूड़ी छोकिरी हूंदी। ही उन जो राइटर जो बयानियो आहे। बयाने में हुन हर छोकिरी खे हर यूनिवर्सिटी जी हर छोकिरी खे करप्ट साबित कयो आहे। ही हुनजी फतवा आहे। तंहिं करे आउं हिन खे फनी लिहाज़ खां टेक्निकल लिहाज़ खां बि आउं हिन खे नाविल नथो सम्झां, छो जो नाविल में कॉन्फ्लिक्ट हूंदो आहे। हिन राइटर सां कोई कॉन्फ्लिक्ट न आहे। नाविल जो जेको किरदारु मुख्य किरदारु हूंदो आहे उहो इंतिहाई पैसिव किरदारु आहे, उहो कुझु बि कोन थो करे। जेकॾहिं हिन जी महविश सां दोस्ती हुई मोहबत हुई त उहा जेकॾहिं बिकोल हिन जे त उहा मर्डर थी आहे तॾहिं बि करे त कुझु कोन थो। कुझु करण ठहियो पर वरी बि छोकिरियुनि जे पोयां ऐं हुननि जे पोयां लॻो पियो आहे। सीमा चांडियो साहिबा गर्ल्स हॉस्टल ते ॻाल्हायूं पिया त हिन जो उहो मक़सदु ई कोन हो। त आउं हिन किताब खे जंहिंजे मथां नाविल लिखियल आहे आउं हिन खे नाविल टेक्निकल लिहाज़ खां नाविल मञा ई कोन थो। हाणे असां हुन जेॾी महिल तव्हां चवंदो त असां हुनजे ॿिए हिसे ते ॻाल्हाईंदासीं त राइटर जी केतिरी फ्रीडम आहे ऐं हू फैश निगारी केतिरे लेवल ताईं करे सघे थो या नथो करे सघे। सेक्स सीन नाविलनि में हूंदा आहिनि या न हूंदा आहिनि त उन्हनि जो मक़सदु छा हूंदो आहे। कहिड़े क़िस्म जा नाविल हूंदा आहिनि जिन में सेक्स सीन ओपन हूंदा आहिनि, कहिड़नि में रुगो इशारा हूंदा आहिनि। इन ते असां ॻाल्हाईंदासीं। बिल्कुलु दुनिया जा जेके वॾा अदीब आहिनि, दुनिया जे वॾे अदब खे अॻियां रखी रेफरेंस सां हवालनि सां इन मौज़ू ते पाण हाणे ॻाल्हाईंदासीं थोरी देरि। महिरबानी अकबर साहब, महिरबानी। अच्छा, असां अज़ीम ॾे हलूं था इन हवाले सां। अज़ीम, तव्हां इन नाविल जी टेक्निक्स जे हवाले सां असांखे ॿुधायो ऐं तव्हांखे कीअं लॻो त छा ही वाक़ई में नाविल जी कैटेगरी में हिन खे असां रखी सघूं था या न। अज़ीम। बिल्कुलु कलीम, जीअं साईं अकबर ॻाल्हायो त बिल्कुलु आउं उन ई राय सां मुतफ़िक़ आहियां। छो त जीअं मूं पहिरियां बि ॿुधायो त असां वटि हिकिड़ो माना अहिड़ो इंसिडेंट हिकिड़ो वाक़ियो मौजूदु आहे जंहिं ते असां का स्टोरी लिखी सघूं था, असां कहाणी लिखी सघूं था या असां नाविल लिखी सघूं था। उहो असां वटि हिकिड़ो मौजूदु आहे, हिकिड़ो पॉइंट मौजूदु आहे। पर हाणे असां वटि जॾहिं उन फनी हवाले सां असां वटि उन्हनि घुर्जुनि खे पूरे करण जी का स्किल न आहे, का असां वटि उनजी को हुनुर न आहे, त पोइ जॾहिं असां वटि सभिनी शयुनि जा उहे लवाज़मात पूरे हिकिड़ी कहाणी जा मौजूदु हुजण जे बावजूदि असां उन सां निभाए नथा सघूं, जीअं हिते जेको आहे सो हिन लेखक कयो आहे, त हुन मूंखे जेको आहे सो महसूसु थिए थो त हुन पंहिंजी जेका सॼी हिकिड़ी सेक्सुअल जेका फ्रस्ट्रेशन हूंदी आहे या हिकिड़ो जेको साइको टाइप हिकिड़ी उहो शयूं हूंदियूं आहिनि उहो कयूं आहिनि। त जीअं ॾिसो तव्हां, ठीकु आहे नाविलनि में रोमांस हूंदो आहे, नाविलनि में ट्रेजिडी बि हूंदी आहे, उन्हनि में घणियूं खोड़ सारियूं जेको आहे समाजी ॿिया पासा बि हूंदा आहिनि। जीअं हिकिड़ो जेको आहे सो हिन कोशिशि कई आहे या जेको हिंट किथे ॾिनो आहे त हिन हिकिड़ो सोशल रियलिज़म खे जेको आहे सो हिन बयानु करण जी कोशिशि कई आहे। पर हाणे उन में जेको आहे सो हुनजी हर हंधि, हर पैराग्राफ में, हर जॻह ते हुनजी जेका पंहिंजी फ्रस्ट्रेशन नज़र थी अचे त जिते सेक्स जो ज़िक्र करणु ज़रूरी न आहे उते बि हू कराए थो वञे। माना हिकिड़ो त आहे त तव्हां जेको आहे सो काफ़ी जॻह ते किरदारनि खे फिज़िकली हिक ॿिए सां इन्वॉल्व ॾेखारियो था, ऐं हू पोढ़ो आहे, जवान आहे, किथां जो आहे, गदलो आहे, माना उनजी बि का कोन छॾी आहे कसरत। हू के बौरची आहे, को चौकीदार आहे, माना जिते हर माण्हू ॿिए सां जहिड़ो आहे कंहिं सेक्सुअली एनकाउंटर में मुलविस माण्हू ॾेखारे थो, इहा हिकिड़ी अलॻि ॻाल्हि थी वई। पर जिते हुननि जो फिज़िकल सेक्सुअल एनकाउंटर नथो थिए उते बि वरी हुन डायलॉग्स जे ज़रिए हुनखे विझण जी कोशिशि कई आहे त ठीकु आहे, मतिलबु आउं हिन वक़्तु कंहिंसां फिज़िकली इन्वॉल्व न आहियां, पर पोइ बि वरी हुनजो को पास्ट इंसिडेंट पुछां पियो त तो कंहिंसां सेक्स कयो, तव्हां पोइ छा कंदा आहियो, तव्हां किथे वेंदा आहियो। त हिन में जेको आहे सो इहो सॼो जेको आहे हिन जो महवर, हिन जो मर्कज़ जेको आहे सो आहे सेक्स आहे, सेक्सुअल फ्रस्ट्रेशन आहे। तंहिंजे करे ही फनी हवाले सां त किथे बि कंहिं बि सूरत में उन खे पहिराए ते अचे ई कोन थो त जिते असां हिन खे चई सघूं त ही को नाविल जे कंहिं हुन में ज़ुमरे में अचे थो। छो त इन लाइ
मूंखे लॻे थो त जेको आहे सो असां जेका राइटर्स आहे उन्हनि खे अञा घणो महिनत करण जी ज़रूरत आहे, घणो पढ़ण जी ज़रूरत आहे। त अहिड़े क़िस्म जा अगरि जेके सोशल रियलिज़म या अहिड़े क़िस्म जा मौज़ू असां लिखणु चाहियूं था त उन जूं फनी घुटियूं छा आहिनि, उन में असांखे कहिड़े क़िस्म जा किरदार खपनि जेके उन कहाणी खे सपोर्ट करे सघनि, ऐं केतिरा असांखे वीक किरदार खपंदा, केतिरा असांखे स्ट्रॉन्ग किरदार खपंदा, उहे सभु शयुनि में हीउ नावल लेख करे थो, या हीउ किताबु जेको आहे सो जीअं असां चऊं त लेख करे थो। तंहिंजे करे आउं बि जेको आहे सो उन ई ख़्याल जो आहियां त हिनखे कंहिं बि सूरत में हिकिड़ो नई नावल चई सघिजे थो, नई का सुठी कहाणी चई सघिजे थो। हीउ मतिलबु हुन हिकिड़ो पंहिंजो जेको आहे सो इनर फीलिंग्स या इनर फ्रस्ट्रेशन खे बयानु करण लाइ हिकिड़ो हुन नरेशन जो सहारो वरितो आहे, जेका असां पढ़ी बि आहे हींअर हुन ते असां ॻाल्हायूं पिया। जी अज़ीम, अच्छा इन में मूंखे हिकिड़ो नॉवल यादि पियो अचे, लियो टॉल्स्टॉय जो जेको आहे सो सनोटा वारो, उन ते बि इहो काफ़ी इल्ज़ाम लॻो त इहो जिन्सी आहे ऐं फाश आहे, ऐं उन जे हक़ में वरी जेको आहे सो एंटोन चेखोव जेको उन दौर जो ॿियो हिकिड़ो तमामु वॾो कहाणीकार हो, उन इहो लिखियो त इहो जेको आहे सो फाश न आहे, पर इहा त उनजी हुस्नाकी आहे, इहा उनजी जमालियात आहे जेका टॉल्स्टॉय हिन नॉवल ॾिनी आहे। त हाणे असां इहो कीअं फ़ैसिलो कयूं, अख़्तर तव्हां खां बि सुवालु आहे इहो कीअं फ़ैसिलो कजे त हाणे इहा जेको आहे सो अदब में आर्ट आहे या इहा फाश निगारी आहे, उन जो फ़ैसिलो कीअं कबो जेकॾहिं कंहिं लेखक खे इहा इजाज़त ई न आहे त उहो लिखे। जी अख़्तर, पहिरीं तव्हां जेकॾहिं हिन ते कमेंट करणु चाहियो। पहिरीं ॻाल्हि त लेखक खे इजाज़त आहे या न आहे इहो असीं तय नथा करे सघूं, असीं केर बि न आहियूं जो हुनखे अच्छा अख़्तर थोरो थी वियो आहे डिस्कनेक्ट। इहो ई सुवाल अज़ीम तव्हां जेकॾहिं पहिरीं न थिए त अकबर साहब खां पुछूं था त जेको आहे मुंहिंजी टॉल्स्टॉय जो मिसाल ॾिनो आहे त उन में जेको आहे उन ते बि इहो ई लॻो। हाणे टॉल्स्टॉय जहिड़े लेखक ते जेकॾहिं फाश निगारी जो इल्ज़ाम लॻे थो त अज़ीम पाण कीअं इहो फ़ैसिलो कंदासीं त हीअ फाश निगारी आहे ऐं हीअ आर्ट जे हुन ते पूरो थो लहे। जी अज़ीम, इन में ॾिसो न, आउं जेको इन राय जो आहियां त हिकिड़ो फहिश निगारी ऐं आर्ट इहे ॿई अलॻि शयूं आहिनि। ठीकु आहे, असां वटि ख़ैरुन सां जाफ़री लिखियो, हवेली खां हासिल ताईं नूरुल हुदा शाह जूं कहाणियूं आहिनि, माणिक कहाणियूं लिखियूं आहिनि, पर उन वक़्त में त उन्हनि ते जेको आहे सो फाशी जो इल्ज़ाम लॻो, पर जॾहिं उन्हनि जी हिकिड़ो अदबी छेद थियो उन्हनि ते जेको आहे सो उन तरह सां उन्हनि शयुनि खे पढ़ियो वियो त उन्हनि में असां पोइ उन्हनि खे क़बूल कयोसीं त इहे हिकिड़ियूं आर्टिस्टिक कहाणियूं आहिनि, इन्हनि हिकिड़ो उन तरीक़े सां उन्हनि शयुनि खे बयानु कयो आहे। खुशवंत सिंह ॾिसो उन ते बि इल्ज़ाम लॻनि था, खोड़ सारा ॿिया लेखक आहिनि, फॉरेनर्स आहिनि जेके मग़रबी राइटर्स आहिनि जिन ते इहे इल्ज़ाम लॻनि था, पर ख़्वाहिश निगारी हिकिड़ी बिल्कुलु ई हिकिड़ी अलॻि शइ आहे, ऐं जेको आहे सो तव्हां रोमांटिसाइज़ करे शयुनि खे लिखो था, बयानु कयो था, उन्हनि में तव्हां उन्हनि जो जेको आहे सो कंहिं बि तरह जो जेको फिज़िकल एनकाउंटर खे अगरि बयानु बि कयो था त उन्हनि जे लाइ पहिरीं ॻाल्हि त असां ॿोली कहिड़ी इस्तेमालु कयूं पिया, उन सॼे सीन जी जेका आहे असां मंज़र निगारी कीअं पिया कयूं, उहो असांजी मेन जेका पूरी थीम आहे जंहिं बि कहाणी जी या नॉवल जी या जंहिं शइ ते बि असां लिखूं पिया, उन में उहो किथे रिलेवेंट आहे, उन सॼी शइ सां असांजे उन मेन मौज़ू सां रिलेवेंट आहे, ऐं उनखे जेका असांजी जेको प्रेज़ेंटेशन जो अंदाज़ आहे उहो ई उनखे जेको आहे सो उनजो फ़र्क़ु करे थो त छा फ़ैश निगारी आहे, छा आर्ट आहे। रहिजी वियल मंज़र में बि त अहिड़ियूं शयूं आहिनि त पर उनखे बि जेको आहे सो असां उनखे हिकिड़े प्रेज़ेंटेशन जे अंदाज़ जे करे ई उन में फ़र्क़ु बीहे थो। त आउं बिल्कुलु बि इन राय जो न आहियां त राइटर ते पाबंदी लॻाइजे या हुनखे जेको आहे सो महदूद कजे या हुनखे जेको आहे सो क़ैद कजे त हीउ नाहे लिखिणो, असांजो समाज अहिड़ो न आहे या छा आहे। उन्हनि शयुनि खां हटी करे सवाल इहो आहे त राइटर जूं जेके राइटिंग स्किल्स आहिनि उहे उन शइ सां निभा करण जे क़ाबिल आहिनि, उन वटि उहा ॿोली आहे, उन वटि उहे इमेजिनेशन आहे, उनजो मुशाहिदो अहिड़े तरह जो आहे, उनजी स्टडी अहिड़ी आहे त जेको असांखे हिकिड़े उन जेको बि रोमांस आहे या जेको लव मेकिंग
सीन्स आहिनि उन्हनि जी जेका प्रेज़ेंटेशन आहे उनखे हू कीअं बयानु करे ॿुधाए थो जेको असां लाइ क़ाबिले क़बूल बि हुजे, जंहिंमें असांखे आर्ट बि नज़र अचे, जंहिंमें असां उनखे हिकिड़ो जेको आहे सो लस्ट वारी सूरत में न वठी सघूं, पर असां उन मां उन तरह सां जीअं हिकिड़े आर्ट जी पीस मां लुत्फ़ अंदोज़ थियूं था ईअं थी सघूं, त उहा हिकिड़ी बिल्कुलु अलॻि शइ आहे। उनजी इजाज़त हुजणु खपे, इजाज़त आहे बि सही, ऐं असां वटि मुंहिंजे ख़्याल में सिंधी राइटर्स खे बि उहा इजाज़त हुजणु खपे। पर मसइलो इहो आहे त जॾहिं असां हिन कहाणी खे या हिन नावल खे रद्द कयूं था त इन जो सबबु इहो आहे त हिन में आर्ट कोन्हे, हिन में कंहिं बि सूरत में जेको आहे सो हुनजी जेका ॿोली आहे उहा हिकिड़ी उहा कहाणी वारी आर्टिस्टिक ॿोली कोन्हे, उनजी जेका सीन क्रिएशन आहे उहा रिलेवेंट कोन्हे थिए। मां उहो ई पियो चवां त उहो कीअं डिफाइन कंदासीं आर्ट खे असां, त जंहिंमें उहो सीन असां चऊं त हीअ आर्टिस्टिक इम्प्रेशन में लिखियलु आहे ऐं हीअ आर्टिस्टिक इम्प्रेशन में न आहे लिखियलु, उहो असां कीअं डिफाइन कंदासीं, इहो ई सवाल हुआ जी। उहो डिफाइन करे सघिजे थो उनजी ॿोली, उनजे प्रेज़ेंटेशन जे अंदाज़ ऐं उनजी जेका समूरो जेको थीम आहे या उनजी कहाणी आहे उन सां रिलेवेंसी कंहिं बि सूरत में आहे, ऐं असां उनखे बयानु करण लाइ पंहिंजे जेको आहे सो इनर इमोशन्स ते कंट्रोल रखी करे असां उन में जेको लफ़्ज़नि जो असांजी चूंड, असांजे उन सॼे सीन खे क्रिएट करण जी हिकिड़ी असां वटि सघ आहे, स्किल्स आहिनि, प्रेज़ेंटेशन स्किल्स आहिनि, त उन असां हिकिड़े फ़ैश सीन खे हिकिड़े आर्टिस्टिक सीन में कन्वर्ट करे सघूं था, पर शर्त उहा आहे त उहे स्किल्स हुजनि, त पोइ बिल्कुलु बि असां अहिड़ा सीन बयानु करे सघूं था, लिखी सघूं था। जी जी, थैंक यू अज़ीम। अच्छा अख्तर, तव्हां खां इहो साॻियो सवाल त तव्हां कीअं डिफ्रेंशिएट कंदो हिकिड़े आर्ट ऐं उनखे जेको आहे सो फाश निगारी खे, छो जो इहो फाश निगारी जो इल्ज़ाम त अहिड़ो आहे जेको दुनिया जे अक्सर वॾनि अदीबनि ते लॻो ई आहे, उन खां मंटो, असमत चुगताई या इहे उन्हनि ते बाक़ाइदा केस बि हलाया विया इन हवाले सां, त अॼु असां उनखे आर्टिस्टिक एक्सप्रेशन था चऊं, ऐं जॾहिं त हिन नॉवल ते वरी इहो एतिराज़ पियो थिए त इहो जेको आहे फाश नगारी आहे ऐं असांजे जेके छोकिरियूं आहिनि उन्हनि खे डिग्रेड करण लाइ लिखियो वियो आहे। तव्हां हिनखे कीअं ॾिसंदो अख्तर? मूं जेका सवेरे ॻाल्हि कई पिया उनखे ई जारी रखंदुसि। मूं इहो चयो पिया त असीं कंहिंखे बि जेको आहे इहो मजबूर नथा करे सघूं तूं छा लिखे छा न लिखे, उहो हिकिड़े लेखक जी इज़हार जी आज़ादी आहे त हू छा थो लिखणु चाहे। एसि ताईं जो हू पंहिंजे नाविल जो नालो बि कहिड़ो थो रखे, माण्हू घणो करे उन ते बि एतिराज़ कंदा आहिनि त हिन नाविल जो नालो हीअ न हुजणु घुरिजे, हू न हुजणु घुरिजे, पर इहो उन जो हिकिड़ो इस्तेहक़ाक़ आहे, उनजो हक़ु आहे त हू पंहिंजे लिखियल तख़लीक़ जो को बि नालो ॾेई सघे थो। ऐं इहा हक़ीक़त आहे त शुरू खां वठी जेको आहे उहो इहो थींदो रहियो आहे त असां वटि अदब में जेके शयूं आयूं आहिनि उन्हनि ते इहे इल्ज़ाम लॻंदा रहिया आहिनि। चार्ल्स डिकिन जॾहिं लेडी चैटरलेस लवर लिखियो हो त उहो पाबंदी हेठि हलियो वियो हो, उन खां पोइ सन्स एंड लवर लिखियो त उन ते बि एतिराज़ थियणु शुरू D.H. थिया। लॉरेंस। हा सॉरी, D.H. लॉरेंस। त इहे जेके शयूं जॾहिं अचनि थियूं त समाज उन्हनि खे एतिरो जल्दी क़बूल बि नाहे कंदो। पर तव्हांजो सुवाल जेको आहे त असीं उनखे कीअं जेको सो पेश करे सघूं था या असीं उनखे कीअं चओ त आर्टिस्टिक आहे या आर्टिस्टिक न आहे, त इन में हिकिड़ियूं शयूं इहे आहिनि। मिसाल तौर अकबर साहिबु उन नाविल जे हवाले सां जेके टेक्निकल शयूं ॿुधायूं आहिनि या उहो उन नाविल जे ज़िमरे में नथो अचे, उन्हनि चयो त आउं हिनखे नाविल नथो मञा। ॿी ॻाल्हि इहा आहे त जॾहिं मिसाल तौर के बि शयूं जॾहिं तव्हां सेक्स जे हवाले सां या जिन्सियात जे हवाले सां कहाणी में या नाविल में पेश करियो था त ज़रूरी कोन्हे त को उनखे तव्हां हरू भरू एतिरो खुलियल नमूने पेश करियो। के अहिड़ा सीन बि हूंदा आहिनि जेके तव्हां कंहिं अलामत ते, कंहिं इशारे ते, कंहिं किनारे ते छॾे उन में बि तव्हां पेश करे सघो था। उहो पढ़ंदड़ जेको आहे उहो सम्झी पवंदो आहे त तव्हांजो नाविल निगार जेको छा थो चवणु चाहे। ॿी ॻाल्हि इहा आहे त तव्हांजी सॼी जेका सघ हूंदी आहे हिकिड़े नाविल निगार जी, उहा हूंदी आहे उनजे असलूब ऐं उनजी पेशकश में। त उहो जेको शयुनि खे जेको पोर्ट्रे करे पियो, उहो शयुनि खे जेको ॾेखारे रहियो आहे, उनजो उहो अंदाज़ केतिरो जेको ताक़तवर या सघारो आहे। जेसिताईं उहो अंदाज़ जेकॾहिं सघारो न आहे ऐं उन में जेकॾहिं रुॻो प्रचार हिकिड़ो कयो वियो आहे कंहिं शइ जो, कंहिं मौज़ू जे हवाले सां, जिन्स जे हवाले सां या औरत मुखालिफ़ ॻाल्हियुनि जे हवाले सां प्रचार रुॻो कयो वियो आहे, त पोइ उहा बि ख़बर पइजी वेंदी आहे त हिन लेखक जो लाड़ो कहिड़ो आहे। उनखे तव्हां उहो कहिड़े बि किरदार खां चवराए पोइ उनखे जी पाण चवंदा आहियूं त माउथ पीस ऑफ राइटर,
त पोइ उहो जॾहिं उहो ॻाल्हाईंदो आहे या को डायलॉग बि जेकॾहिं अदा करे थो त उहो उनजी अक्कासी जेका हूंदी आहे उहा सिधी रीति जेको लेखक जे ज़हन जी अक्कासी हूंदी आहे। तंहिं करे इहो त तय आहे त इहे जिन्सियात ते नाविल लिखजनि बि पिया, लिखिया बि वेंदा, पर वरी बि ॻाल्हि इहा आहे त असीं उनखे जेको सो पेश कीअं था करियूं, असांजो असलूब कहिड़ो आहे, असीं डिक्शन कहिड़ो था ॾियूं उनखे, या उन में जेको ॿियूं जेके नज़ाकतूं आहिनि ऐं लताफ़तूं जेके हूंदियूं आहिनि हिकिड़ियूं, उहे कहिड़े क़िस्म जूं आहिनि। जी अख़्तर सही। अच्छा, हाणे असीं अकबर साहब ॾे हलूं था ऐं अकबर साहब खां बि इहो ई पुछंदा। अकबर साहब, मूं जेको आहे सो टॉल्स्टॉय जे नॉविल जो हवालो ॾिनो ऐं अख़्तर जेको आहे सो D.H. लॉरेंस जे नॉविल लेडी चैटलेस लवर, उन ते त बाक़ाइदा बैन हो, इंग्लैंड जहिड़े सोसाइटी में बैन हो उहो नॉविल। त पर पोइ हाणे उन ते बैन इहो चई हटायो वियो त इहो आर्टिस्टिक पीस आहे ऐं उन ते हिकिड़े ई लफ़्ज़ फ़क़ जे करे अलाए केतिरा साल बैन रहियो। त हिकिड़ो लफ़्ज़ बि कॾहिं कॾहिं एतिरो हावी थी थो वञे ऐं जो उन ते नॉविल सॼो बैन थी थो वञे। त तव्हां इहो कीअं ॾिसंदो इन आर्टिस्टिक एक्सप्रेशन खे, उहो थोरो असांखे सम्झायो, उहो कीअं जज कबो त इहो आर्टिस्टिक एक्सप्रेशन आहे ऐं हीअ जेको आहे सो फाश निगारी आहे। जी, कुझु ॻाल्हियूं त उन में अज़ीम रुंजे साहब ऐं अख़्तर बि कयूं आहिनि, मां उन्हनि खे वधीक ॻाल्हाईंदुसि, लेकिन कुझु ॿियूं शयूं बि आऊं तव्हां सां थोरो वाइडर एस्पेक्ट ते ॻाल्हाइनि ते, त जेके जिन किताबनि ते पाबंदियूं पियूं आहिनि फैश निगारी जो, उहे रुगो मक़सदु हुनजो इहो बि कोन, हुनजे पोयां कुझु पॉलिटिकल मक़सद बि हुआ। जंहिं वक़्त में D.H. लॉरेंस वारे किताब ते पियो त उन में तव्हां ॾिसो त हू जेको रिटायर्ड फ़ौजी ऑफिसर हूंदो आहे ऐं उनजी जेको ज़ाल आहे उहा हुन ॿिए हिन सां पंहिंजे मुलाज़िम सां वञी मोहबत करे थी, गेम कीपर सां। जी हा। त इन जे पोयां कुझु ब्रिटिश रॉयल सोसाइटी जो हथ हो त हिकिड़े फ़ौजी खे डिग्रेड कयो पियो वञे, जेको कॾहिं बि मंज़र आम ते न आयो। इन खां वधीक शयूं ब्रिटिश में लिखियूं वियूं पे उन वक़्तु बि, लेकिन जीअं त उते हिकु फ़ौजी ऐं हिकु लॉर्ड जो तव्हांखे ख़बर आहे इंग्लैंड में लॉर्ड जी केतिरी वॾी हैसियत आहे सियासी हवाले सां। त उन लॉर्डशिप जेका हुई उहा उनजी इंसल्ट उन्हनि खे महसूसु थी। उनजे करे मुंहिंजो ज़ाती ख़्यालु इहो आहे त असुल में उन्हनि खे फैश फहाशी खां वधीक उन्हनि जी लॉर्डशिप जेका ख़तरे में आई पे उहा। ही जेके असां वटि बि थिया आहिनि, छा इन्हनि जो को पॉलिटिकल न हो, मंटो ते खोलंदो ऐं ॿियो ठंडा गोश्त ते पियो हो न, पंहिंजो केस हलियो हो न, जंहिं ते फैज़ अहमद फैज़ साहब खे बि घुरायो वियो हो। जी जी, ठंडा गोश्त। या मूं सभु पढ़िया आहिनि, मूं इस्मत चुगताई खे बि पढ़ियो आहे, बल्कि इन्हनि खां त वधीक हुन लिखियो और ऊपर अफ़सानो जेको आहे हुनजो नालो न पियो अचे, बहरहाल मूंखे राइटर जो नालो विसरी वियो, औरत राइटर आहे, हुन लिखियो आहे, उहो त हिननि खां वधीक ख़तरनाक आहे। ॾिसो हाणे अचूं था हिन ते त फहाशी ऐं जेको आहे अदबी कहिड़ी शइ आहे ऐं फ़हिश कहिड़ी शइ आहे। हिकिड़ी ॻाल्हि इहा त हिन नॉविल ते ॻाल्हाइण वक़्तु असां जेकॾहिं असां वेही टॉल्स्टॉय जा मिसाल ॾियूं था या D.H. लॉरेंस जा मिसाल ॾियूं था त पोइ मूंखे इहा तकलीफ़ थी थिए त उन्हनि जे रूह खे ॾाढी तकलीफ़ थींदी त कहिड़े नॉविल ते ॻाल्हाइण जे लाइ असांजे किताबनि खे कोट कयो पियो वञे, असांजे उन्हनि खे कयो पियो वञे। किथे उन्हनि जी उहा शइ, किथे टॉल्स्टॉय दुनिया जो ऐं त चवंदा आहियूं त वॾे खां वॾो राइटर, ऐं किथे असांजो राइटर जेके नॉविल लिखणु छा कहाणी लिखणु कोन थी अचे, उनखे असां जस्टिफाई करण जे लाइ असां उनखे ॾियूं। मूंखे त इहो ॻाल्हि कोन थी वणे, पर फॉर द सेक ऑफ आर्ग्यूमेंट जेकॾहिं असांखे उन्हनि खे खणी अचिणो आहे त इहे शयूं तव्हां भले, मूं टॉल्स्टॉय खे बि पढ़ियो आहे, मूं हुनखे फ्लॉबियर खे पढ़ियो आहे, मूं पाउलो कोयलो जो जेको सॼो नॉविल आहे 11 मिनट्स, उहो तवाइफ जी ज़िंदगी ते लिखियलु आहे न। उहो तवाइफ जी जेको लिखियल ई नॉविल सॼी तवाइफ जे, त उन में तव्हां सम्झो था त सेक्स सीन हूंदा, सिर्फ़ु हिकिड़ो सेक्स सीन आहे, ओनली वन। हा जी जी शहनाज साहिबा, वाजिदा तबस्सुम।
त हुन में सिर्फ़ु हिकिड़ो सेक्स सीन आहे हिन में सॼे हिन में नाविल में 11 मिनट्स में। एडल्ट्री हुनजो जेको नाविल आहे उहो बि ॾिसो हुन में केतिरो आर्टिस्टिक अंदाज़ सां हुनखे जिन्स खे बयानु कयो वियो आहे। हाणे फ़र्क़ु कीअं महसूसु थिए त ही जिन्सी ही फ़हिश आहे ऐं ही आख़िर सेक्स सीन खे नाविल में या कहाणी में छो आणिबो आहे? पहिरीं इन सवाल जो जवाबु तइ कजे न, पोइ उहो असांजे इनखे ॿुधाईंदो त छा मक़सदु सिर्फ़ु फ़हिश निगारी आहे? मक़सदु फ़हिश निगारी जो मक़सदु इहो हूंदो आहे त एरोटिसिज़म ॾेखारणो आहे, जिन्सी सिफली जज़्बात उभारणा आहिनि। जीअं ट्रिपल एक्स फिल्मूं हूंदियूं आहिनि या डबल एक्स फिल्मूं हूंदियूं आहिनि, या जीअं लास्ट टाइम तव्हां बि हवालो ॾिनो हो उनजो 50 शेड्स ऑफ ग्रे, त उनजो मक़सदु कोई अदब ॾेखारणु कोन हूंदो आहे, उनजो मक़सदु आहे इरोटिसिज़म, उहो आहे ई पॉपुलर लिटरेचर जे ज़ुमरे में माण्हू जे सिफली जज़्बात खे उभारे उन मां पैसो कमाइणो आहे। सिफली जज़्बात खे उभारे उन मां पैसो कमाइणु या सिफली जज़्बात खे उभारे हिकु पॉपुलरिटी हासिल करणु जेको आहे इहो आहे फ़हिश निगारी। जेकॾहिं उहो सेक्स सीन कंहिं नाविल जी ज़रूरत आहे, कंहिं किरदार जी ज़रूरत आहे, कंहिं किरदार जो ॾेखारणो आहे, कंहिं किरदार खे अहिड़ो ॾेखारणो आहे, उन किरदार जी ज़रूरत आहे त पोइ हुनखे ॾेखारियो वञे, लेकिन एक्सप्रेस जी चवंदा न लफ़्ज़नि में न हुजे, मॉडेस्ट लफ़्ज़नि में हुजे। डिक्शन जी सवेर जी असांजे ॿिनि दोस्तनि ॻाल्हि कई त उनजे डिक्शन खे ॾिसबो आहे त उहो डिक्शन हुनजो कहिड़ो आहे। डिक्शन में इस्तेमालु करण वक़्तु किथे बि औरत जी तज़लील ऐं तहकीर न हुजे। जेकॾहिं औरत जी तहकीर मक़सूद आहे ऐं औरत जी सेक्स सीन ॾेखारण महिल औरत खे ई घटि ॾेखारणो आहे, जीअं मिसाल हिन केतिरा ई अहिड़ा लफ़्ज़ लिखिया आहिनि जेके आउं हिते रिपीट नथो करणु चाहियां, मूंखे शर्मिंदगी थी थिए उहे लफ़्ज़ रिपीट कनि। जेके औरत जे लाइ हुन सेक्स सीन में उहे जेके लफ़्ज़ लिखिया आहिनि, इहा औरत जी हुन तहकीर कई आहे, इहा आहे फ़हिश निगारी। फिल्मुनि में ॾिसो न, फिल्म हूंदी आहे का हिकिड़ी एक्शन फिल्म हूंदी आहे, उन में हिकिड़ो आइटम सॉन्ग विझी छॾींदा आहिनि। उन आइटम सॉन्ग जो उन कहाणी सां को तालुक ई न हूंदो आहे, पर छो जो इहो कमर्शियलिज़म आहे। ऐं उहो जेको सिनेमा गोअर जेको टिकट भरे अचे थो, आम माण्हू जंहिं तां हू पैसो कमाईंदा आहिनि, उनखे ख़ुशि करण जे लाइ। मां चवंदो आहियां त तमाशबीन खे ख़ुशि करण जे लाइ जेकॾहिं सेक्स सीन लिखियो वञे थो, तमाशबीन जो लफ़्ज़ मूं इस्तेमालु कयो आहे, या सेक्सुअल डांस ॾेखारी वञे थी, या स्टेज ते को सेक्सुअल कंटेंट वारो सिफली एरोटिका जेकॾहिं ॾेखारी वञे थी, त इहो अदब न आहे पर पिम्पिंग आहे। पिम्पिंग जे ज़रिए पैसो कमायो वञे थो, पिम्पिंग जे ज़रिए पॉपुलरिटी थिए थी। इहा पिम्पिंग आहे त फ़हिश निगारी जे ज़रिए अट्रैक्ट करणु। हा, जेकॾहिं किरदार जी ज़रूरत आहे, जेकॾहिं नाविल जी ज़रूरत आहे, रोमानवी हिकिड़ो मंज़र आहे, उन रोमानवी मंज़र में जेकॾहिं कोई सेक्सुअल सीन ॾेखारणु ज़रूरी आहे त ॾेखारिजे। ऐं उहा सोसाइटी वारी ॻाल्हि कोन थो कयां, सोसाइटी जा नॉर्म अॼु हिकिड़ा आहिनि, सुभाणे बदिलजी वेंदा। कल्ह इंग्लैंड जी सोसाइटी जा नॉर्म हिकिड़ा हुआ, अॼु ॿिया आहिनि। कल्ह अमेरिका जा नॉर्म हिकिड़ा हुआ, अॼु ॿिया आहिनि। सुभाणे अञा ई ॿिया हूंदा। त नॉर्म सोसाइटी जा चेंज थींदा रहंदा। सोसाइटी खे चैलेंज करण सां बि मूंखे को ख़तरो कोन्हे को, मूंखे को इशू न आहे। लेकिन ॻाल्हि इहा आहे त उहो तव्हां करियो कीअं पिया, मक़सदु कहिड़ो आहे तव्हांजो? मक़सदु जेकॾहिं औरत जी तहकीर करणी आहे त कंडेमेबल आहे, पोइ भले उहो नाविल हुजे, अफ़सानो हुजे, पर केॾो वॾो राइटर छो न हुजे। जेकॾहिं उहो मिसोजिनिस्ट आहे त आउं हुनखे कंडेम कंदुसि, उहो औरत जी तहकीर करे पियो। जेकॾहिं को बि राइटर, हाणे हिते अचूं था त राइटर जी आज़ादी केतिरी हुजणु खपे। आउं चवां थो राइटर आज़ादु आहे, जेको वणेसि थो लिखे, बट आज़ादी सां गॾु ज़िमेदारी बि हूंदी आहे। हू ज़िमेदारी जो मुज़ाहिरो बि करे। हिकिड़ो माण्हू चए थो त आउं आज़ादु आहियां ऐं ह्यूमन राइट्स जे ख़िलाफ़ु लिखंदुसि, मुंहिंजी मर्ज़ी आहे, मूंखे तव्हां मना नथा करे सघो। ह्यूमन राइट्स जे ख़िलाफ़ु नथो लिखी सघे। ॿियो राइटर चवे ऐं औरतुनि जे ख़िलाफ़ु लिखंदुसि ऐं ॿारनि जे ख़िलाफ़ु लिखंदुसि ऐं चाइल्ड राइट्स जे ख़िलाफ़ु लिखंदुसि, तव्हां मूंखे रोके ॾेखारियो, मुंहिंजी मर्ज़ी आहे, आउं राइटर आहियां, मुंहिंजी आज़ादी आहे। नो, हू ॿारनि जे ख़िलाफ़ु नथो लिखी सघे, हू औरतुनि जे ख़िलाफ़ु नथो लिखी सघे, हू फितरत जे ख़िलाफ़ु नथो लिखी सघे,
हू वणनि टिणनि ॿूटनि जे ख़िलाफ़ नथो लिखी सघे, छो जो उहा फितरत दुश्मनी आहे। त के पैरामीटर्स आहिनि जेके राइटर खे पाबंद बनाईंदा आहिनि ज़िमेदारी जे अहसास सां, अख़लाक़ी ज़िमेदारी आहे। को कानूनी ॻाल्हि कोन थो करियां, ऐं कोन थो चवां त को राइटर ते केस दाख़िल कयो, पर हुनखे उहा ज़िमेदारी महसूसु करणु खपे त आउं जेको चवां पियो इन जो इम्पैक्ट ही छा लिटररी शइ आहे जेका आउं चवां पियो, या हिकिड़ी इरोटिक शइ आहे, हिकिड़ी इरोटिक शइ ॾेई पढ़ंदड़ खे ख़ुशि करे या पैसो कमाए या पॉपुलर थियां, पैसो ऐं पॉपुलरिटी जे लाइ जेकॾहिं को इरोटिसिज़म ॾेखे त दिस इज़ पिम्पिंग सिंपली। हाणे वधीक को सवाल हूंदो त हुनखे ॻाल्हायूं, बाक़ी अञा बि खोड़ शयूं आहिनि दिमाग़ में, भले ॿिया दोस्त ॻाल्हाइनि। अच्छा, इहे अख़्तर असां सां डिस्कनेक्ट थी वियो आहे। ऐं जेका अज़ीम, तव्हांखे आवाज़ु अचे पियो अज़ीम? जी जी आवाज़ अचे पियो बिल्कुलु। नेट जो हिते इशू आहे थोरो कुझु ॾींहंनि खां। तव्हांखे अचे पियो अज़ीम आवाज़? जी अज़ीम, हा हा बिल्कुलु आवाज़। असां हीअ डिस्कशन कयूं पिया त जॾहिं हीउ नॉवल आयो त हिन जे लेखक ते सोशल मीडिया ते तमामु घणो प्रेशर बि आयो, उनखे गारियूं ॾिनियूं वयूं, ऐं जेको आहे सो इहो बि त हिन ते पाबंदी हई वञे किताब ते। ॿियो इहो हो त उन ते किन दोस्तनि जेको आहे सो लीगल नोटिस बि मोकिलियो हो। त इहा जेको सॼो आहे, ठीकु आहे, हिकिड़ो उनखे माना लिटरेचर जे हवाले सां तनक़ीद जो निशानो बणाए सघिजे थो, पर ईअं प्रेशराइज़ करणु ऐं उनखे वरी सोसाइटी जो नालो ॾियणु, तव्हां उनखे कीअं था ॾिसो? बिल्कुलु इहो सॼो ट्रेंड असां ॾिठोसीं पिए, ऐं हिनखे जेको आहे सो हर शइ खे फॉलो कयोसीं पिए हिकिड़े लिटरेचर पढ़ंदड़ जी हैसियत में। पर इहो जेको रिएक्शन हुयो, आउं सम्झां थो त इहो काफ़ी इंतिहा पसंदि रिएक्शन बि हुयो। ठीकु आहे, हिकिड़ो आहे किताब आहे जंहिंखे असां अदबी तौरु रद्द कयूं था, जंहिंखे असां अदबी तनक़ीद जी सूरत में रद्द करे सघूं था। असां वटि उनखे रद्द करण जा खोड़ सारा जेका सो ॿिया ज़रिया बि आहिनि जेके असां इस्तेमालु करे उनखे करे सघूं था। पर उन जे रिएक्शन में खोड़ सारा अहिड़ा माण्हू बि हुआ जेके आउं नथो सम्झां कॾहिं को किताब पढ़ंदा हूंदा, या उन्हनि जी का अदब सां दिलचस्पी हूंदी, या उहे के अदब लवर्स हुआ। कॾहिं बि मूं वरी उन्हनि जा प्रोफाइल वञी ॾिठा त मूंखे उन्हनि ते न कॾहिं का लिटररी डिस्कशन नज़र आई, न कॾहिं को किताब जी का नज़र आयो त को उन्हनि पढ़ियो हुजे। पर हिकिड़ो छो त कुझु माण्हुनि इहो कयो त हुन जा किताब जा कुझु स्नैप शॉट्स वठी करे कुझु अहिड़ियूं मुतनाज़ा शयूं हुयूं जेके वाकई इंतिहा जी दर्जे जूं मुतनाज़ा हुयूं, उहे जॾहिं रखी करे हुनजे ख़िलाफ़ हिकिड़ी कैंपेन हलाई त इहो कॉपी पेस्ट वारो ट्रेंड थी वियो, ऐं हुनखे पोइ माण्हुनि पंहिंजे पंहिंजे तौर सां उन्हनि सभिनी शयुनि खे इस्तेमालु कयो पिए। त इहो जेको असां वटि रुझान आहे इहो ग़लति आहे। ऐं इनखे जी ज़ाहिरा निदा कयां थो त नई असांखे हिन ते को केस दाख़िल करणु खपे, नई असांखे लेखक खे गारियूं ॾियणु खपनि, नई जेको आहे सो असांखे उनखे पंहिंजे पाण खां हिकिड़ो ख़ारिज थियल हिसो सम्झणु घुरिजे। पर छो त हुन हिकिड़ो इहो जेको आहे सो किताब जी सूरत में हिकिड़ी अदबी सिन्फ़ जे नाले में असांखे का हिकिड़ी शइ ॾिनी आहे, त उनखे रद्द करण लाइ असांखे उहो साॻियो अदबी महाज़, अदबी मोर्चो उहो ई इस्तेमालु करणु घुरिजे हा। असांजा जेको आहे सो नक़ाद वेठा आहिनि, असांजा पाड़ू माण्हू वेठा आहिनि, उहे इन्हनि शयुनि जो छेद कनि त इन्हनि शयुनि जी असां वटि हीअं केतिरी इजाज़त ॾेई सघिजे थी, केतिरी उन्हनि खे केतिरी हद ताईं उनखे ॾेई सघिजे थो। सो इहा जेका हिकिड़ो त इंतिहा पसंदी आहे, इहो पढ़ंदड़ जे आहे, या जेको सोशल मीडिया जी इंतिहा पसंदी आहे, उनजो हिकिड़ो रवैयो असां ॾिठोसीं, जेको न सिर्फ़ु इन नावल जे हवाले सां पर खोड़ सारियुनि शयुनि ते असां ॾिसंदा आहियूं त उहो हिकिड़ी जेको आहे कैंपेन शुरू थी वेंदी आहे, जंहिंमें माण्हू इलाही ग़लति ॿोली इस्तेमालु कंदा आहिनि, गारियूं ॾियणु शुरू कंदा आहिनि, ऐं उहो जेको आहे सो हिकिड़ो अफ़सोसनाक असां वटि हिकिड़ी आहे सूरत हाल। ऐं ॿी ॻाल्हि इहा त हिकिड़ी हिते मुंहिंजे ज़हन में इहो सवाल बि अचे थो त जॾहिं को किताब छपिजे थो, असां लेखक खां पुछंदा आहियूं त घणियूं कापियूं छपियूं, 200, 250, 300, 500 कॾहिं कॾहिं इतफ़ाक़ सां, या को सफ़ा मोस्ट पॉपुलर असां वटि सिंधी किताब थिए थो त पोइ हुनजो जेको आहे सो 1000 या 700, 800 कापियूं छपजनि थियूं। त मतिलबु असां वटि रीडर्स जेके आहिनि, जेके किताब ख़रीद करे पढ़ंदड़, सॼे जेको आहे सो सिंध में असांखे 700 खां 800 खां या 1000, 1200 माण्हू था मिलनि। पर जॾहिं अहिड़ी क़िस्म जा जेके नेगेटिव रिएक्शन्स था अचनि, उहे असां वटि हज़ारनि में अचनि था, त उहे माण्हू जेको आहे सो किथां था अचनि, उहे शयूं किथां पढ़ंदा, किथां ॿुधंदा, किथां ॾिसनि था। त इहा जेका एप्रोच आहे इहा बि इलाही नेगेटिव आहे। त मतिलबु असां जेको आहे सो पढ़ंदड़ जेके आहियूं, या असां हिकिड़ो सिंधी समाज जो हिकिड़ो हिसो हूंदे, असांजो जेको सिंधी राइटर आहे, असल राइटर जेको हिकिड़ी अदबी महिनत करे पियो, असां हुनखे केतिरी रिस्पेक्ट ॾियूं था।
रिस्पेक्ट इहा इन काइंड ॾेई सघूं था त असां हुनजो किताबु वठूं, असां उहो पढ़ूं, असां हुन ते हिकिड़े पॉज़िटिव या नेगेटिव या जेका बि असांजी सम्झ में राय अचे थी उहा ॾियो। पर उहे या 400 500 हज़ार माण्हू, पर जॾहिं उन लेखक जे ख़िलाफ़ ॻाल्हाइण वारा आहिनि त उते हिकिड़ी हज़ारनि जी फ़ौज अचे थी। त इहो सॼो हिकिड़ो सोशल मीडिया जो जेको नेगेटिव इम्पैक्ट आहे जेको असांजी सोसाइटी ते बि आहे, जेको अफ़सोसनाक आहे। अच्छा, ये असांजो दोस्त आहे इल्ताफ़ हुसैन लगारी, उन सवाल कयो आहे, सर गर्ल्स हॉस्टल नाविल जूं एतिरियूं कापियूं विकिरो थी वञण खां पोइ अवां उन नाविल खे नाविल त छा पर हिकु सुठी कहाणी बि नथा चओ या हुजो लिखियो आहे। हाणे असां नवां पढ़ंदड़ उहो कीअं सम्झी सघूं था त को सुठो नाविल आहे ऐं कसो नाविल, इन खे कीअं नओं पढ़ंदड़ डिसाइड कंदो जॾहिं त हुनजूं एतिरियूं कॉपीज़ विकिरो थी चुकियूं आहिनि? अकबर साहब जी, तव्हां। अल्ताफ़ लगारी एतिरो को नओं बि कोन्हे ऐं एतिरो नासमझ कोन्हे। हुन ही सवाल ॼाणी वाणी इन करे पुछियो आहे ताकी हिन ते बहस थिए। अल्ताफ़ खे ॼाणा होशियार छोकिरो आहे। इन जो जवाब में हिकिड़ो सवाल आहे, बल्कि हिकिड़ी सिचुएशन आहे। ऐं तव्हांखे ॿुधायां थो त कुझु ॾींहं पहिरीं आउं ॾिसी रहियो हुउसि सोशल मीडिया ते इंग्लैंड में चाहत फ़तेह अली ख़ान खे घुराए ऐं स्टेज ते हुनजे मथां नोट घुरिया विया आहिनि। छा करे पियो? लोटा लोटा बदो बदी तेरी बदी मेरी बदी, अलाए छा छा चए पियो। छा चाहत फ़तेह अली ख़ान ऐं राहत फ़तेह अली ख़ान में को फ़र्क़ु न आहे? पैसा त चाहत फ़तेह अली बि कमाए पियो, लोटा हथ में खयों बीठो आहे। छा इहो आर्ट आहे? छा इहा मुसीक़ी आहे? छा इहो चइजे त जीअं त हिनखे माण्हू ॿुधनि था तंहिंजे करे इहा मुसीक़ी आहे? असां वटि माशूक शर जेको आहे, छा इहो फनकार आहे? बाबा, माण्हुनि जो ॿुधण या माण्हुनि जो पढ़ण या किताबनि जूं कापियूं विकिरो करण जो तालुक अदब सां नाहे, फन सां नाहे। उन जा के ॿिया सबब बि थी सघनि था। आर्ट फिल्म में ऐं हिकिड़ी पॉपुलर घटिया XXX टाइप फिल्म में कहिड़ो फ़र्क़ु हूंदो आहे? त जीअं त चइजे त XXX फिल्म खे घणा माण्हू ॾिसनि था, तंहिंजे करे उहा आला क़िस्म जी शइ थी वई हली। नओं पढ़ंदड़ केॾांहुं वञे? नओं पढ़ंदड़ एतिरो अॼुकल्ह नओं बि कोन्हे को, ऐं हुनखे पॉपुलरिटी जे बजाए हू जॾहिं 2-4 शयूं पढ़ंदो त हुनखे ख़बर पइजी वेंदी त लिटरेचर छा आहे। तंहिंजे करे कोई किताब जूं कापियूं घणूं विकिरो थियणु बिल्कुलु बिल्कुलु कंहिं बि तरीक़े सां इहो पैरामीटर न आहे कंहिं बि राइटर जे राइटर हुजण जो। थैंक यू जी कलीम साहब। अच्छा, सर तव्हां इन नाविल जे हवाले सां वधीक कुझु चवणु पिया चाहियो त इन में जेको आहे सो, ऐं तव्हां उन ते डिस्कस पिया करणु चाहियो, जेके पॉइंट्स उहे ॿुधायो त पोइ वरी असां नेक्स्ट उन में कयूं। जी जी, हाणे ॾिसो त असद जेको आहे हिन किरदारु हिन नाविल जो, उहो पंहिंजे सिधनि लफ़्ज़नि या अणसिधी तरह सां हू चवे पियो त मूंखे मोहबत जी तलाश आहे। चए थो त आउं हिते एतिरनि छोकिरियुनि खां रुगो रिसर्च करणु चाहियां पियो त ॾिसां थो त हिते माण्हू केतिरा वफ़ादार आहिनि या केतिरी मोहबत आहे। इन क़िस्म जो जुमिलो चए थो त इन लॻे थो त हू को वॾो मोहबत जो मुतलाशी आहे, लेकिन सिर्फ़ु लफ़ाज़ी। हू पाण मोहबत वारी त का बि ॻाल्हि हुन में आहे ई कान का। हू हिकिड़ो जिन्सी मरीज़ आहे, जिन्सी बुखियो आहे। उनखे हर वक़्तु उहा जिन्सी उहा बुख सताईंदी रहे थी। भला ईअं खणी चइजे त हलो ठीकु आहे, ॻाल्हि खे कन खे ॿिए पासे खां घुमाइजे त चइजे त राइटर पोर्ट्रे कयो आहे यूनिवर्सिटी जे उन पढ़ंदड़ नौजवान खे जेको फ्रस्ट्रेशन जो शिकार आहे। छा उन में हू कामयाबु वियो आहे? त आउं चवंदुसि त न। यूनिवर्सिटी में पढ़ंदड़ छोकिरा, ज़ाहिर आहे ही उमिरि अहिड़ी आहे, इन उमिरि में अपोज़िट सेक्स अट्रैक्ट कंदो आहे। उन में रोमांस तमामु घणो हूंदो आहे ऐं जिन्सी ताक़त, जिन्सी जेको आहे ज़ोर माण्हू में उहो बि घणो हूंदो आहे। तंहिंजे करे हू इहो ॻाल्हियूं सोचींदो रहे थो। पर छा हर वक़्तु इहो माण्हू इन जे पोयां हूंदो आहे? छा यूनिवर्सिटी मां ई छोकिरा पढ़नि कोन था? बहितरीन छोकिरा पढ़नि पिया, बहितरीन डिग्रियूं वठी निकिरनि था, गोल्ड मेडल खणनि था, उतां ई पोज़ीशनूं खणी निकिरनि था। त छा ही जेको आहे थी सघे कुझु नौजवान अहिड़ा आहिनि जेके वाकई हिन असद जहिड़ा आहिनि। यूनिवर्सिटी में पढ़ंदड़ कुझु नौजवान वाकई हिन किरदार असद जहिड़ा आहिनि,
जेके हर वक़्तु ई छोकिरियुनि जे पोयां लूर लूर कंदा रहनि था, जिन जो पढ़ण सां कोई दिलचस्पी न आहे। जीअं ख़ुदि पाण राइटर ॿुधाए थो त असद जेको आहे जंहिं वक़्तु यूनिवर्सिटी मां पढ़ी निकितो त जहिड़ी तहिड़ी डिग्री वठी वञी ॻोठ वेही रहियो, त हुन अहिड़ा छोकिरा आहिनि जेके बसि डिग्रियूं वठी अचनि था, पढ़ण सां का दिलचस्पी कान्हे, यूनिवर्सिटी में रुॻो हॉस्टलनि जा फेरा अथनि, हॉस्टलनि जा चकर अथनि, अहिड़ा छोकिरा आहिनि। पार्शली इहो किरदारु पोर्ट्रे करण में इहो राइटर कामयाबु आहे। ॿियो हुन जेको तवजो छिकायो आहे हरासमेंट तां, इहा शइ मौजूदु आहे, पर उन ते सिर्फ़ु हुन तवजो छिकायो आहे, हुन ते हुन डिटेल में लिखे आहे, उन शइ खे वधीक प्रोमिनेंट करे आहे, उन शइ खे मौज़ू बनाए आहे। मौज़ू उहो त रहियो ई कोन, मौज़ू त बाक़ी ॿियो थी वियो हलियो, त उहो मौज़ू न रहियो। त उन हवाले सां आउं इहो चवां थो त वर्सिटी जा जेके बि नाविल लिखियल मूं पढ़िया आहिनि, मुंहिंजे ख़्याल में त मूं सभु पढ़िया आहिनि। नाविल नालो को वठंदो त आउं ॿुधाईंदुसि त मुंहिंजो पढ़ियल आहे न पढ़ियल आहे। बाक़ी मुंहिंजे ख़्याल में तारिक आलम खां वठी नए नौजवान ताईं 2023 ताईं जेके नाविल आया आहिनि कैंपस एक्सक्यूज़ मी, मूं सभु पढ़िया आहिनि। सभिनी नाविलनि में हिकिड़ी अधु का एक्सेप्शन मिली, मूंखे हिकिड़ी अधु का एक्सेप्शन मिली, उहा इहा आहे त छोकिरियूं या करप्ट आहिनि या बेवफ़ा आहिनि। तारिक आलम बि इहा ॻाल्हि साबित थो करे, त मुनीर चांडियो बि इहा ॻाल्हि थो साबित करे, त ॿिया नाला बि जेके तव्हां खणंदव, ज़ाहिद गौतम बि इहा ॻाल्हि साबित थो करे, असीर बि इहा ॻाल्हि थो चवे त छोकिरियूं या करप्ट आहिनि या बेवफ़ा आहिनि। ऐं इहो चवंदो आहियां त इहे छोकिरियूं छो नथियूं अहिड़ा नाविल लिखनि, छोकिरियुनि वटि वधीक किसा हूंदा। छोकिरनि जा जेके छोकिरा इन क़िस्म जा जेके छोकिरा आहिनि असद टाइप, जेके सॼो ॾींहुं छोकिरियुनि जे पोयां उन्हनि जी अकबर साहब हुन में हिकिड़ो नाविल आयो रिसेंटली का मेमण छोकिरी कयमरू रियाण जे नाले सां, छोकिरी जो कैंपस नाविल, शायदि तव्हां पढ़ियो हूंदो, कयमरू रियाण। उहो उन नाविल में छोकिरो गुम आहे, उन नाविल में छोकिरो किथे आहे? जी हा, उहो ईमेल ऐं इन ते जेको आहे हले पियो, हुन में छोकिरो आहे ई कोन न, किथे आहे छोकिरो? हिकिड़ो ज़मीर गाइब आहे, हिकिड़ो गाइब माण्हू जो ज़िक्र आहे बसि, ऐं पोइ छोकिरी जेको आहे सूफ़ी थी वञे थी। उहो ई नाविल था चओ न? जी 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 बिल्कुलु उहो ई, हा जी जी, कयमरू रियाण। छोकिरो आहे, हुन में छोकिरो आहे किथे? नेट हुन में जेको आहे सो पंहिंजे ईमेल जे थ्रू हुन सां वरी एक्चुअली उहो किरदारु फादर कॉम्प्लेक्स में आहे, हुनजो फादर कॉम्प्लेक्स बि आहे हुन किरदार में जेको मूंखे नज़र आयो हो, त उहो बि आहे हुन। चवां थो त हिकु अधु एक्सेप्शन आहे, ज़रूरु हिकु अधु एक्सेप्शन आहे, पर उहो जेके वरी छोकिरियूं जेके कुझु ॿ टे नाविल मूं अहिड़ा पढ़िया आहिनि फीमेल जा, जेके वरी इश्क ऐं मोहबत जो नालो वठण खां डिॼनि थियूं। बाक़ी त वरी तमामु बोल्ड आहिनि। सहर लिखियो आहे, हुन लिखियो आहे, मैडम मुंघाणी साहिबा लिखियो आहे, ज़ुबैदा बिरवाणी लिखियो आहे, डंके की चोट पे। उहे त अहिड़ा आहिनि, अहिड़ियूं आहिनि, उन्हनि लिखियो आहे। असीर इम्तियाज़ अची वियो आहे, असीर खे लाइन ते वठूं आहे, जेकॾहिं अची वञे लाइन ते त हाणे बि अचे। मतां असीर चयो त मुंहिंजी गैर मौजूदगी में मुंहिंजे खिलाफ़ असीर साहब जेकॾहिं तव्हां अचणु चाहियो त मां तव्हांखे लिंक सेंड कयां थो, तव्हां हिन गुफ़्तगू में शामिल थियो। थोरी देरि लाइ असां वटि बसि आख़िरी अधु कलाकु बचो आहे, मां तव्हांखे लिंक सेंड कयां थो, तव्हां हुन ते अची वञो। असीर साहब सर तव्हां पंहिंजी ॻाल्हि कंटिन्यू कयो। वाहिद हिकिड़े दोस्त लिखियो आहे, परवेज़ विसरो, अब्दुल वाहिद जो मिस कॉल में बेवफ़ा न आहे। असां ॻाल्हि पे कई अदा, असां ॻाल्हि पे कई वर्सिटी नाविलनि जी, ऐं ही परवेज़ जो पंहिंजो मिस कॉल जेको आहे उहो वर्सिटी नाविल न आहे। उन में मूंखे यादि पवे थो त लाहौर जेका छोकिरी आहे जेका कराची अचे थी, त उहो वर्सिटी नाविल न आहे। ॻाल्हि मूं वर्सिटी नाविलनि जी पे कई। जी 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 कलीम साहब, तव्हां कोई सवाल है? कंटिन्यू कयो। ॿियो हफ़ीज़ साहब जो हिकिड़ो सवाल हो, नाविल। हा, हिकिड़ो मिंट ऐं हिकिड़ी ॻाल्हि चवां न। हाणे सवेरे असां अदबियत ते ॻाल्हाए पियो, ॾिसो लिटररी नेस जेका हूंदी आहे नाविल जी, अदबियत। हिकिड़ो मिंट मूंखे ॾिजो, हिकिड़ो मिंट।
जी 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 असीर इम्तियाज़ तव्हांखे मूं लिंक सेंड कयो आहे पंहिंजो मैसेंजर में, जेकर तव्हां अचणु चाहियो ऐं पंहिंजा कमेंट्स रखणु चाहियो हिन नॉवल जे हवाले सां, तव्हां अचो ऐं तव्हांजी महिरबानी थींदी। असां तव्हांजी वेट पिया कयूं। असां वटि आख़िरी अधु कलाकु आहे, असां तव्हांखे ॿुधणु चाहींदासीं। असीर साहिबु तव्हांजी महिरबानी। अच्छा जी सर, अकबर साहब। जी जेकॾहिं ॿुधे पियो असीर इम्तियाज़ त सुठो आहे त अची वञे। ऐं चवां थो असीर इम्तियाज़ जे हिन सॼे नाविल में मूंखे केर बि का हिकिड़ी सुठी तशबीह ॻोल्हे ॿुधाए। जेके बि तशबीहूं ॾिनियूं आहिनि डिस्गस्टिंग आहिनि, घटिया तशबीहूं ॾिनियूं आहिनि, अख़लाक किरियल तशबीहूं ॾिनियूं आहिनि। तशबीह छा जे लाइ ॾिबी आहे? नाविल में अदब में का तशबीह ॾिबी आहे त उहा उन का सुठी शइ जे लाइ, कंहिं शइ खे प्रोमिनेंट करण जे लाइ, किन ॿिनि शयुनि खे भेट करण जे लाइ ॾिबी आहे न। का मूंखे का हिकु मुतासिर या त सभु तशबीहूं अहिड़ियूं हुयूं जेके मुतासिर कंदड़ न हुयूं, यानी मज़ेदार न हुयूं। त पोइ कीअं अल्ताफ़ लगारी ऐं कीअं मञा हिनखे त हीउ नाविल आहे, कीअं मञा हिनखे त हीउ अदब आहे? जी शहनाज साहिबा बि कुझु लिखियो आहे। जी सर, writer must take a responsibility while writing that how his writing will impact the society. If a novel or a story is written in a society where a vast number of girls are still away from higher education, strengthens the negative propaganda that all the girls who live in hostels are morally corrupt. This would be taken as a negative effort towards girls' education. यो कमेंट आहे मैडम शहनाज शोरो जो। तव्हां जेकॾहिं हिन ते रेस्पॉन्ड करणु चाहियो अकबर साहब। अज़ीम तव्हां जेकॾहिं। सही आहे, बिल्कुलु इहा ॻाल्हि सही आहे, पर जेके माइट छोकिरियुनि खे पढ़ाइनि था या जेके छोकिरियूं पढ़नि थियूं उहे अहिड़ा नाविल पढ़नि ई कोन थियूं। एॾो नाविल एतिरो ई ख़ासि न आहे या एतिरो इम्पैक्ट छॾींदड़ नाविल न आहे जो माण्हू हिन जे ॻाल्हियुनि ते लॻी ऐं माण्हू पंहिंजे छोकिरियुनि खे घर में विहारे छॾींदा। ऐं मां नथो सम्झां एज़ अ मैटर ऑफ प्रिंसिपल जेको आहे शहनाज साहिबा जी ॻाल्हि सही आहे। तंहिंजो जेको इम्पैक्ट पइजी सघे थो, जेकॾहिं को इनखे सीरियस इम्पैक्ट जेकॾहिं पवे थो त उहो इहो ई पवंदो त नैरेटिव जेको राइटर जो आहे उहो छोकिरियुनि जे बारे में मनफ़ी आहे। त मनफ़ी नैरेटिव जेको आहे उनजो असरु थिए थो। जेकॾहिं उन नाविल में का ॻाल्हि आहे, कोई क्लासिकल उनजी का सेमी क्लासिकल का हैसियत आहे त पोइ उन नाविल जो इम्पैक्ट बि थिए थो। जी अच्छा, इन हवाले सां मां सम्झां थो त कुझु शयूं अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जेके जस्ट फॉर एंटरटेनमेंट पर्पज़ हूंदियूं आहिनि, उन्हनि जो एतिरो इम्पैक्ट न हूंदो आहे। हीअ नाविल बि उन में ई आहे ऐं हीअ जेको आहे हिकिड़ो एंटरटेनमेंट पर्पज़ खां। ऐं ॿियो त राइटर जीअं त मेल आहे त उहो उन में मिसोजिनी घणी अची वई आहे। ऐं पर हीअ जेको आहे उनजो इम्पैक्ट मां नथो सम्झां त को सोसाइटी एतिरो वठंदी। ऐं ॿियो उहो ई ॻाल्हि आहे त हिकिड़ो सोसाइटी इहे अहिड़ा किताब पढ़े बि अथी जो उन जा इम्पैक्ट वठे। अज़ीम तव्हांजो इन हवाले सां कहिड़ो कमेंट आहे? तव्हां छा था चओ मैडम जे कमेंट जे हवाले? बिल्कुलु जंहिं सेंस में मैडम कमेंट कयो आहे त उहा हिकिड़ी पंहिंजे हिसाब सां हिकिड़ी हक़ीक़त आहे त अहिड़ी शइ जो असांजे समाज ते या कंहिं बि समाज ते कंहिं बि नेगेटिव शइ जो असरु ज़रूरु पवंदो आहे। असां वटि फिल्मुनि जा बि इलाही सारा नेगेटिव असर पवंदा या पवंदा, पर उन में वरी कंडीशन इहा हूंदी आहे त उन शइ में असां इन्वॉल्व केतिरो आहियूं या उन शइ खे असां केतिरो वेझो आहियूं। का अहिड़ी शइ आहे जेका वास्ट असांजी सोसाइटी में ॾिठी थी वञे, ॿुधी थी वञे, पढ़ी थी वञे, उनजो असरु त यकीनन असांजी सोसाइटी ते थींदो, पर छो त अदब या अदबी किताबनि खां असां इन मेजॉरिटी तमामु घणो परे आहियूं। कोई 1% या 2% माण्हू असां वटि पढ़नि था त ज़ाहिर आहे उहे एंटरटेनमेंट पर्पज़ सां पढ़नि था, उनखे हिकिड़ो फिक्शन सम्झी पढ़नि था। त पोइ उन तरह सां जेका आहे असांजी सोसाइटी ऐं सम्झां थो कंहिं बि क़िस्म जे अदबी असर खां या उन खां इलाही अञा परे आहे, नेगेटिव या पॉज़िटिव ई सम्झूं। पर छो त असां वटि जेको आहे रीडिंग रेशो तमामु घटि आहे, त उनजे करे जेको आहे सो इहो नथो चई सघिजे त असांजी सोसाइटी ते असरु पवंदा। पर बहरहाल इन्हनि शयुनि जा उते असर ज़रूरु पवनि था जिते असां वटि माना जेको आहे सो रीडिंग रेशो हाई हुजे, पढ़ंदड़ तमामु घणे तइदाद में हुजनि, हर तरह जा माण्हू अहिड़ियूं शयूं पढ़ंदा हुजनि। ऐं पोइ वरी उहे उन्हनि शयुनि जी कथ कीअं था कनि, उनखे छा था सम्झनि, त उहो ज़ाहिर आहे उन ते असरु नेगेटिव पवे थो।
पर छो त हिन जो काफ़ी यूनिवर्सिटी स्टूडेंट्स गर्ल्स हुयूं उन्हनि जे तरफ़ां बि इलाही रद्द आयो जेको हिननि शयुनि खे काउंटर बि कनि थियूं ऐं उहे पंहिंजी वरी जेका आहे सो रियलिटीज़ ॿुधाइनि था कमेंट्स जी सूरत में तबसरनि जी सूरत में तंहिंजे करे उहे शयूं वरी काउंटर थी थियूं वञनि। अच्छा अकबर साहब ही हफ़ीज़ साहब हिकिड़ो कमेंट कयो हो नाविल या जेको बि किताब इहो तव्हांजे कंहिं ॻाल्हि जे हुन में उहो हुनजी आउं वज़ाहत करे चुकुसि त मूं चयो न त आउं हिनखे नाविल तस्लीम नथो करियां, तंहिंजे करे हीउ नाविल आहे या जेको बि किताबु आहे जंहिं ते मूं ॻाल्हायो आहे हिनखे फ़नी लिहाज़ खां टेक्निकल लिहाज़ खां भले हिन जे मथां नाविल लिखियलु आहे पर हीउ टेक्निकल लिहाज़ खां आउं हिनखे नाविल नथो सम्झां। अच्छा अकबर साहब जेको आहे सो तव्हां हाणे असांखे इहो ॿुधायो त इहे जेके सेक्स सीन्स आहिनि इन्हनि जी डिपेक्शन कीअं हुजणु घुरिजे ऐं कीअं उनखे असां चऊं त इहो नॉविल जी ज़रूरत मूजिबि ई आहिनि इहो असां कीअं डिसाइड कंदासीं छो जो इहो त कंहिं बि उन ते लॻी सघे थो। ॾिसो उन में छा किरदार जी कुझु तव्हांखे नाविलनि जा जी जी कुझु तव्हांखे मूं नाविलनि जा मिसाल ॾिना। मिसाल एडल्ट्री आहे, एडल्ट्री जेको नाविल आहे पाउलो कोयलो जो उहो हिकु उहो मौज़ू ई एडल्ट्री आहे, उहो जिनसी तहलकातनि ते ई आहे मौज़ू। जी उहो मुंहिंजे ख़्याल में स्वीडन जी माई आहे जेका एडल्ट करे थी ऐं पोइ मुड़ुस खे ॿुधाइण लाइ न इहो आहे मां सम्झां थो पंहिंजो का स्कैंडिनेवियन कंट्री आहे जिते कूड़ स्कैंडिनेवियन न आहे, इहो स्विट्जरलैंड आहे। मां सम्झां थो स्विट्जरलैंड जो इहो वाक़ियो आहे जेको बि आहे उन ते जेको उहो सॼो पढ़ियल आहे मूं नाविल उन में सेक्स सीन आहे छो जो उहो मौज़ू ई एडल्ट्री आहे न। एडल्ट्री जे मौज़ू ते सेक्स सीन न हूंदो त हिकिड़ो अजीब ॻाल्हि लॻंदी। ॿियो हुनजो जेको नाविल आहे तवाइफ जी ज़िंदगी ते जेको लिखियलु आहे 11 मिनट्स जेका छोकिरी किथां वेनेज़ुएला न पर अर्जेंटीना किथां ब्राज़ील जी छोकिरी धोखे सां अची वञे थी पंहिंजो स्विट्जरलैंड में ऐं फ्रांस में पोइ उते हुनखे तवाइफ वारी ज़िंदगी गुज़ारणी पवे थी। उनमें जेको सेक्स सीन उहो सिर्फ़ु हिकिड़ो लिखियलु आहे जॾहिं उहो आर्टिस्ट सां मेलाप करे थी एतिरे यानी जंहिंजो जेको मौज़ू ई तवाइफ आहे ऐं उहो बि तव्हां पढ़ी ॾिसो हिकु आर्टिस्टिक अंदाज़ में आहे। हीअ असांजो इन ई मौज़ू ते असांजा उर्दू में बि आहिनि लिखियल ज़िलतूं के असीर जेको आहे उन में बि हिन क़िस्म जा सीन आहिनि पर उहे नाविल जी ज़रूरत आहिनि, आइटम सीन वांगुरु न आहिनि, उहे नाविल जी ज़रूरत आहिनि। हिकु छोकिरो यूनिवर्सिटी में पढ़ण जे लाइ वञे थो उन वर्सिटी नाविल ते इहा ज़रूरत कीअं पेश अची वई त एतिरा सारा सेक्स सीन हुन में विझजनि ऐं सो बि तख़युल ऐं हिन ते हमजिन्स परस्ती जा आहिनि जा उहे विझी आख़िर राइटर साबित करणु छा थो चाहे। पर जेकॾहिं कंहिं किरदार जी ज़रूरत आहे त उन खे सीन खे विझी सघिजे थो जमालियाती अंदाज़ में। पढ़ंदड़ जेको आहे उहो उनजी जेका जमालियाती हिस्सा आहे उहा मुतमइन थिए, हुस्न पैदा थिए, गिलाज़त पैदा न थिए, गलीज़ ऐं डिस्गस्टिंग न लॻे शइ उहा शइ। अच्छा अकबर साहब हिकिड़ो रिसेंटली जेको आहे सो पोस्ट ह्यूमेनियस गार्शा जो नॉविल आयो आहे अंटल आगस्ट, उहो तव्हां पढ़ियो हूंदो, तव्हां रिव्यू बि कयो आहे ऐं जेको आहे उन में बि कुझु इन क़िस्म जा सीन आहिनि ऐं कुझु माण्हुनि इहो चयो त इहो जेको आहे सो ब्लू फिल्म वारो जेको आहे सो मंज़र उन में बि नज़र अचनि पिया त इहो थी सघे थो त गार्शा इहो आख़िरी हो उनजो किताबु ऐं उनखे उन छॾे ॾिनो हो त पर उन में बि उन ते बि इहो एतिराज़ु अचे पियो पर पाण हिन नॉविल सां उन्हनि जी लेखकनि जी त भेट नथा कयूं छो जो उहे त पंहिंजे आर्ट ऐं क्राफ्ट जा मास्टर हुआ पर इहो मुंहिंजे ख़्याल में हिकिड़ो जिन्स अहिड़ो मौज़ू आहे जेको वरी वरी अदब में ईंदो रहे थो कंहिं न कंहिं नमूने सां छो जो अदब ह्यूमन उन में किरदार जेके आहिनि उहे इंटरेक्शन ऐं ह्यूमन उन सां आहिनि फीलिंग्स सां एहसासनि सां ऐं जिन्स हिकिड़ो आहे त छा एतिरो रूम असां उन राइटर खे नथा ॾेई सघूं। ॿियो गार्शा जा जेके बि नाविल आहिनि न उन्हनि में सभिनी में सेक्स सीन आहिनि,
दारशाह जो जेको लव इन द टाइम ऑफ कालरा आहे उन में आहे। इवन हू जेको आहे माकूंदो शहर वारो 100 years ऑफ सॉलिट्यूड उन में बि आहे। ही जेको आहे अंटिल अगस्त उन जो त मौज़ू ई इहो आहे त हिकिड़ी औरत आहे जेका जेकी जज़ीरे ते वञे थी साल में पंहिंजी माउ जे क़बर ते गुल रखण जे लाइ, त हुनखे एक्सीडेंटली क्लब में हिकिड़ो माण्हू मिली वञे थो जंहिंसां हुनजो जिनसी तालुक़ थी वञे थो। ऐं पर उन में तव्हां ॾिसंदो त उनजो मक़सदु इहो कोन्हे, एरोटिसिज़म उनजो हरगिज़ मक़सदु हो कोन। हालांकि उहो नाविल मूंखे एतिरो वणियो कोन, ऐं मूं हुनजे बारे में नेगेटिव ई कमेंट्स लिखिया आहिनि, को एतिरो मूं हुनजो फैन कोन आहियां इन नाविल जो। पर को बि तव्हां ॾिसंदो त हू जेको पहिरियों माण्हू जेको हुनखे मिले थो ऐं उहो हुनखे किताब में $20 रखी हलियो वञे थो, हू उन ते सख़्तु गुस्सो करे थो। हू उन ते उहा शइ हुनजे लाइ हिकिड़ो सोरिंग पॉइंट थी वञे थी। ऐं उन खां पोइ हू पंहिंजे सेक्स एनकाउंटर खे जस्टिफाई करण जे लाइ पंहिंजे हस्बैंड जे पुराणे अफेयर्स जो ज़िक्र करे थी ऐं ईअं पंहिंजी ॻाल्हि खे हू जस्टिफाई करण जी कोशिशि करे थी। हिन में कई शयूं इन्वॉल्व आहिनि, हिन में नफ़्सियात इन्वॉल्व आहे, हिन जो मक़सदु एरोटिसिज़म हरगिज़ न आहे, हिन में नफ़्सियात इन्वॉल्व आहे। ऐं जेकॾहिं दारशाह वटि टाइम हुजे हा त हिन नाविल खे शायदि अञा अॻिते लिखे आहे, एब्रप्टली ख़तमु कोन थिए हा, ऐं हिन नाविल मां का वधीक का चङी शइ निकिरे हा। मूं इन करे हिन जे लाइ एतिरो ख़ासि पॉज़िटिव कोन लिखियो जो एब्रप्टली नाविल ख़तमु थो थी वञे। अञा माण्हू सोचे थो त हाणे छा थींदो ऐं नाविल ख़तमु थी वञे, त हुनजो को ख़ासि नतीजो कोन थो निकिरे। अच्छा, ये न्याज़ साहब चवनि पिया असीर इम्तियाज़ अगरि ॿुधे पियो त उनखे बि ॻाल्हि ॿोल में शामिल करे सघिजे थो। जी सर, असां उन्हनि खे लिंक मोकिले छॾियो आहे। असीर इम्तियाज़ खे असां 8:30 वॻे क्लोज़ कंदासीं, 1.5 कलाक जी स्ट्रीम, बाक़ी 15 मिंट आहिनि असां वटि। जेकॾहिं असीर साहब ॿुधनि पिया असांखे त उहे अचनि, असांखे जॉइन कनि। लिंक मूं उन्हनि खे इनबॉक्स करे छॾियो आहे, उहे असां आख़िर ताईं उन्हनि खे वेलकम कंदासीं ऐं ज़रूरु उन्हनि जो पॉइंट ऑफ व्यू उनजे रीडर ते ऐं पब्लिक ताईं पहुचणु घुरिजे। इहो असां उन बिल्कुलु जेको बि उन्हनि जो पॉइंट ऑफ व्यू हूंदो असां उनखे वेलकम कंदासीं। अच्छा अज़ीम, जेसिताईं जेकॾहिं असीर साहब जॉइन करे थो त इन हवाले सां सिंधी में काफ़ी ॿिया बि नाविल लिखजी रहिया आहिनि, जंहिंमें उली आहे या ॿिया बि नाविल आहिनि जेके इन ई हवाले सां आहिनि, उन्हनि ते बि साॻियो ई अचे पियो। त हाणे ईंदड़ नेक्स्ट जेको असांजो वीक आहे उन में असां अहमद शाकिर जे नाविल उली ते ॻाल्हाईंदासीं ऐं जेको आहे उनजो जाइज़ो वठंदासीं। पर तव्हां इहो ॿुधायो त इहो जेको मौज़ू आहे इहो असांजे लेखकनि वटि वधंदो पियो वञे, तव्हां उनखे कीअं था ॾिसो? अज़ीम, तव्हांखे आवाज़ अचे पियो? हाँ बिल्कुल, कलीम आवाज़ अचे पियो हाणे, पर मूं वटि थोरो नेट जो मसइलो थिए पियो। पर असल में मौज़ू में त का बुराई कोन्हे, ठीकु आहे। को बि मौज़ू आहे, कंहिं बि मौज़ू ते लेखक लिखी सघे थो, कंहिं बि मुआशिरे में किथे बि लिखी सघे थो, उन ते कंहिं क़िस्म जी का पाबंदी कोन्हे, बल्कि लिखणु बि खपे। हींअर असां वटि जदीद अदब में कई सारा ट्रेंड्स अचनि पिया, इलाही सारा ॿिया मौज़ू बि आहिनि। पर हिकिड़ी ॻाल्हि इहा आहे त उहो उन सां निभा करे सघनि, इहा ज़रूरी शइ आहे। अच्छा, ॿी शइ जेका सवेर पंहिंजी अकबर साहब जी या डिस्कशन रही आहे, त उन में मुंहिंजे ज़हन में बि हिकिड़ी ॻाल्हि आई कि हिकिड़ो जस्ट कमेंट आहे त असां जॾहिं कंहिं शइ जो रद्द ॾिसूं था या उनखे महसूसु कयूं था त हिन शइ ते तनक़ीद थिए पई या हिन खे उहो ख़्वाहिश सम्झो पियो वञे, मंटू या इहे असां मिसाल ॾिनासीं, त उन में इहो बि ॾिसणु ज़रूरी आहे त उहे उनखे इहो इल्ज़ाम लॻाइण वारा कहिड़ा आहिनि, उन्हनि जी नियत छा आहे, ऐं उन्हनि जी का पंहिंजी पर्सनल एनिमिटी आहे या इहे सभु शयूं कहिड़ियूं आहिनि। पर जॾहिं हिकिड़ी शइ हर तरह खां सोसाइटी जा जेके डिफरेंट आहिनि पिलर्स, उन्हनि जे तरफ़ां जॾहिं रद्द थिए थी त पोइ ज़रूरु उन शइ ते सोचे सघे थो त उन में का ख़राबी आहे। ठीकु आहे, हिकिड़ो को आहे जीअं असां वटि हिकिड़ी इंतिहा पसंदि सोच हूंदी आहे, उन जे तरफ़ां त हर शइ ते एतिराज़ ई हूंदो आहे। त पर ॿिया जेको आहे सो सेक्युलर पढ़िया लिखिया लिबरल ख़्याल माण्हू उन्हनि शयुनि खे वरी उहो कंदा आहिनि, उन्हनि जी खे डिफेंड बि कंदा आहिनि। पर छो त कुझु शयूं अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जेके हर तरह खां ई रिजेक्ट थींदियूं आहिनि। माना आऊं आहियां हिकिड़े घटि पढ़ंदड़ जी हैसियत में, मूंखे को किताब सम्झ में नथो अचे, मूं हुनखे रद्द करे छॾियो या उहो त ठीकु आहे, उनजी राय खे में बि का अहमियत न हुजे। पर को अकबर साहब जहिड़ो नक़ाद आहे, डॉक्टर मुबारक आहे, असांजा सिंधी अदब जा जेके ॿिया नक़ाद आहिनि, हिकिड़े वॾे पैमाने ते पढ़ंदड़ जे तरफ़ां उन शइ ते उहा तनक़ीद अचे थी त मतिलबु सम्झो
वजह ते सभिनी शयुनि खे बि मद्देनज़र रखिजे। बाक़ी ओवरऑल इहो आहे त कंहिं बि मौज़ू ते लिखणु खपे या न, त इन ते त का पाबंदी हुजण ई न खपे। जिन्स ते लिखो, रोमांस ते लिखो, कंहिं बि शइ ते लिखो, पर शर्त इहो आहे त तव्हां वटि उहा ॿोली हुजे, तव्हां वटि प्रेज़ेंटेशन जा अंदाज़ उहे इज़हार, तव्हां उन्हनि शइ खे जमालियात, असांखे जेके चवंदा आहियूं उहा जमालियात असांखे नज़र अचे न। कंहिं अगरि असांखे औरत जी ख़ूबसूरती खे बयानु कयूं था त उहा औरत जी हेलो, मुंहिंजो आवाज़ अचे पियो? अकबर साहब, आवाज़ अचे पियो मुंहिंजो? जी जी, मूं वटि क्लियर आहे तव्हांजो आवाज़। अच्छा, ये असीर इम्तियाज़ चए पियो त उन्हनि वटि नेट जो मसइलो आहे, उहो क्लिक कनि पिया पर उहो ऑन न पियो थिए। ठीकु आहे, असां वरी असीर साहब खे वरी कंहिं ॿिए दफ़े वठंदासीं ऐं उन्हनि खां इन हवाले सां वरी कुझु ॻाल्हियूं पुछी वठंदासीं। जेकॾहिं उन्हनि सां नेट जो मसइलो आहे त उहे बि असां वटि आख़िरी 10 मिंट बचा आहिनि। ऐं इन में दोस्तो असां हिकिड़ी अनाउंसमेंट इहा कयूं था त ईंदड़ हफ़्ते जेको आहे सो असां अहमद शाकिर जे नॉविल उली ते ॻाल्हाईंदासीं ऐं उनजो बि लॻभॻि मौज़ू तक़रीबन साॻियो ई आहे। जिन्सी हवाले सां असां उन ते ॻाल्हाईंदासीं ऐं उन में ॾिसंदासीं त उन कीअं ट्रीट कयो आहे। पर अकबर साहब, मां हिकिड़ी ॻाल्हि कंदो आहियां त जेको राइटर लाइ लाइफ लाइन आहे उहो आहे उनजो पढ़णु। जेतिरो घणो उहो पढ़ंदो वेंदो ओतिरो उनजो जेको आहे सो लिखणी में मैच्योरिटी ईंदी वेंदी। पर मूंखे इहो लॻंदो आहे त असांजा जेके अक्सर सिंधी लेखक आहिनि उहे इन ॻाल्हि खे जेको आहे सो नज़र अंदाज़ करे वञनि था। तव्हांजो इन हवाले सां कमेंट? बिल्कुलु ठीकु आहे। ऐं तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां, हिकिड़ी जॻह ते मूं पढ़ियो आहे त कंहिं बि मौज़ू ते जेकॾहिं तव्हां लिखणु चाहियो था त पहिरीं उन मौज़ू ते घटि में घटि 10,000 सुफ़ा पढ़ो। 10,000 सुफ़ा को एॾो वॾो को आहे कोन टारगेट जो एतिरो बि असांजा राइटर नथा पढ़ी सघनि। 10,000 सुफ़नि जा जेकॾहिं को नाविल माण्हू लिखणु चाहे त घणा नाविल थींदा 10,000 सुफ़नि में? हींअर आउं हिकिड़ो नाविल पढ़ां पियो जेको सिंधी में तर्जुमो कजे त 800-900 पेजिस थी वेंदा हुआ हिकिड़े नाविल जा। उर्दू जा नाविल आउं पढ़ी चुको आहियां 500-700 पेजिस जा नाविल, 800 पेजिस जा नाविल उर्दू जा केतिरा ई पढ़ी चुको आहियां। पर जेकॾहिं असां 250 पेजिस जो असां हिकिड़ो नाविल पढ़ूं त 10,000 पेजिस जा केतिरा नाविल थींदा? घटि में घटि राइटर खे एतिरा त नाविल ऐं सुठा नाविल पढ़णु खपनि। ॿिया न त भला 50 नाविल त पढ़े राइटर। नाविल जेकॾहिं लिखे थो त 50 नाविल 50 नाविल अहिड़ा न पढ़े जेके 200 नाविल सिंधी जा पढ़े वेठो आहियां। 50 नाविल उहे जेके मञियल नाविल हुजनि, उहे जेके वर्ड फेम नाविल क्लासिक्स, मॉडर्न क्लासिक्स या इवन छा चवंदा आहिनि त बेस्ट सेलर्स, घटि में घटि 50 अहिड़ा नाविल त पढ़े जिन जा नाला का हैसियत रखंदा हुजनि। उनखां पोइ माण्हू कलम खणे। असां वटि छा आहे 5-6 नाविल सिंधी जा पढ़ी या 10 नाविल सिंधी जा पढ़ी हमरा खे नाविल लिखण जो शौक़ु थी वञे थो, जंहिंजो को नतीजो बि असां ॾिसूं वेठा। न का फन आहे, न को रस चस आहे, न को मज़ो आहे। पना कार करणा आहिनि, मस जो ज़ियान करणो आहे, कागज़नि जो ज़ियान करणो आहे, कागज़नि ऐं पननि जो ज़ियान करणो आहे, असां जड़नि जो नूर जो ऐं वक़्त जो ज़ियान करणो आहे। न्याज़ पंवर साहब हिकिड़ो सजेशन ॾिनी आहे त अहिड़ा सिंधी लेखक जिन कहाणियुनि में जिन्स ते खुली लिखियो वियो आहे उन्हनि ते बि हिकु मुकमल डिस्कशन करण जी सलाह ॾिजे थी, जीअं कबूल अबड़ो, ग़ुलाम नबी मुग़ल या अदी नूर जे किताब जलावतन में शामिल कहाणियूं वग़ैरह आहिनि। अदी नूर खे त लास्ट टाइम शायदि अदी चयो त ईंदसि, पर शायदि अॼु कोन ॾिसी सघी। त
त अदी नूर खे केॾी महिल वठो त पोइ असां उन ते तयारी करे ऐं उन्हनि कहाणियुनि ते ॻाल्हायूं, छो जो अदी नूर जूं कहाणियूं त असां पंहिंजे यूथ वारे पीरियड में पढ़ियूं हुयूं, वरी पढ़णियूं पवंदियूं। पर न्याज़ साहब आउं हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां त तव्हां 3 नाला लिखिया आहिनि, कबूल अबड़ो, ग़ुलाम नबी मुग़ल, अदी नूर। अदी नूर जा जेके आहिनि कहाणियूं जिन जे में थोरी घणी जिन्स आहे, उहे असां वटि मॉडर्न क्लासिक्स जो दर्जो वठी चुकियूं आहिनि, उहे अॼु बि किताब पढ़िया वञनि था। ग़ुलाम नबी मुग़ल जा बि पढ़िया वञनि था। कबूल अबड़ो किथे आहे अॼु? कबूल अबड़ो साहब जा अॼुकल्ह छो नथा पढ़िया वञनि? किथे आहिनि कबूल अबड़ो जा? आहिनि को कंहिंखे बुक स्टॉल ते को किताब मूंखे नज़र कोन आयो आहे। छो? इन करे जो कबूल अबड़ो साहब इन क़िस्म जूं शयूं लिखंदो, खुलियल जिन्सी सीन लिखंदो, उहे जिन वात जो चस्को जिन माण्हुनि कुझु वक़्तु वरितो सो वरितो, उन खां पोइ गुम थी वियो हलियो। इन्हनि शयुनि जी उमिरि नाहे, इहे इन्हनि शयुनि जो सिर पेर नाहे, इहे शयूं हवाई तवाई आहिनि, इहे शयूं अचनि थियूं हलियूं वञनि थियूं। नौजवानी में माण्हू XXX फिल्मूं वञी ॾिसनि था, पोइ चाहे उहे सॼी जमार ॾिसनि था या सॼी जमार उनखे यादि रखनि था, पर हिकिड़ो क्लासिकल जेकॾहिं को किताब पढ़ियल आहे उहो सॼी जमार इंसान सां गॾु रहे थो, उहो कॾहिं बि तव्हां विसारे नथा सघो। तव्हां सवेरे ज़िक्र कयो टालस्टॉय जी, भले तव्हां हिकिड़ी कहाणी बि पढ़ी हुजे न, पर तव्हां सॼी जमार कोन विसारींदा। चेखोव खे तव्हां सॼी जमार कोन विसारींदा, मोपासा खे कोन विसारे सघंदा। पर कबूल अबड़ो साहब जहिड़ा जेके लिखिया उहे शयूं वियूं अलाए केॾांहुं, कहिड़े जहान में वियूं हलियूं। उन्हनि जूं दवाम नाहे इन्हनि शयुनि खे साईं। बाक़ी इन्हनि शयुनि ते ॻाल्हाइजे, न्याज़ साहब खे ख़ुदि खे चवंदुसि, गुज़ारिश कंदुसि त उहे बि अचनि असां सां गॾु शामिलु थियनि, त मज़ो अची वञे असांखे, असां बि ॻाल्हायूं, साईं बि ॻाल्हायूं। जी साईं। साईं चवनि था नेट ते अफ़सोस, नेट जिथे किथे स्लो आहे, हिनजे करे इहो वॾो प्रॉब्लम थी वियो आहे। ऐं असां पूरी कोशिशि करे रहिया आहियूं त हीअ जेका आहे नेट जे इन्हनि सभिनी हर्डल्स जेका हूंदे बि हीअ सेशन हलायूं। अच्छा, हाणे अकबर साहब असां वटि आख़िरी 3-4 मिंट बचा आहिनि। असीर साहिबु चवे पियो त मां कोशिशि कयां पियो, पर शायदि हिन न थी सघिया आहिनि। मूं हुननि खे लिंक बि सेंड कयो सॼो। अच्छा, हिन में जेको आहे सो मुंहिंजे ख़्याल में असां हिकिड़ो भरपूर डिस्कशन करे विया आहियूं इन नॉविल ते, उन जे मुख़्तलिफ़ आस्पेक्ट सां गॾु जेको आहे सो जिन्स जे हवाले सां, ऐं जेको आहे सो हिन में हर एंगल खे असां एक्सप्लोर करण जी कोशिशि कई आहे। ज़ाहिरी ॻाल्हि आहे 1.5 कलाक में सभु शयूं त नथियूं डिस्कस करे सघजनि। ऐं ॿियो तव्हां हिकिड़ो जेको आहे सो सजेशन ॾिनी आहे मैडम नूर जी, त बिल्कुलु मां मैडम नूर सां कॉन्टेक्ट कयां थो, ऐं जीअं ई मैडम असांखे टाइम ॾिए थी, ऐं उहो असांजे लाइ हिकिड़ो ज़बरदस्त हूंदो, असांजो ऑनर हूंदो। मैडम जेकॾहिं असांखे टाइम ॾिए थी त पोइ मैडम जूं एक्चुअली आहिनि कहाणियूं, त पोइ वरी उन्हनि ते हिकिड़ो तफ़सीली सेशन कंदासीं। जीअं पारूथो गोश्त आहे मैडम जी कहाणी, या अहिड़ियूं जलावतन आहे, अहिड़ियूं कहाणियूं जेके आहिनि उन्हनि में असां चूंड करे 3-4 या 5 कहाणियूं उन्हनि ते असां ज़रूरु सेशन रखंदासीं। मां मैडम खां टाइम वठण जी कोशिशि कयां थो। जीअं ई असांखे मैडम टाइम ॾिनो त पोइ असां उन सेशन जो बि ऐलान करे छॾींदासीं। दोस्तो, ईंदड़ हफ़्ते असां जेको आहे सो उली नॉविल ते ॻाल्हाईंदासीं। ऐं असां वटि हींअर आख़िर में 2 मिंट बचा आहिनि। अकबर साहब, तव्हांजा क्लोज़िंग रिमार्क्स, छो जो ॿिया दोस्त नेट जे करे उहे डिस्कनेक्ट थी चुका आहिनि। तव्हां क्लोज़िंग रिमार्क्स ॾियो, पोइ असां हिन खे वाइंड अप था कयूं सेशन जी, क्लोज़िंग रिमार्क्स मुंहिंजो इहो आहे त पॉपुलरिटी जेका आहे, पॉपुलरिटी गेन करण जे लाइ माण्हू खे हिकु सर्टेन जेको लिटररी स्टैंडर्ड हूंदो आहे उन खां हेठि न किरणु खपे। उहो चाहे मुसीक़ी हुजे, चाहे अदब हुजे, चाहे आर्ट हुजे, उन में हिकु सर्टेन स्टैंडर्ड उन ई फील्ड जा स्टैंडर्ड मुक़ररु थियल हूंदा आहिनि। जीअं मुसीक़ी जा स्टैंडर्ड थियल आहिनि, ईअं अदब जा बि स्टैंडर्ड्स आहिनि। पॉपुलरिटी जे लाइ उन्हनि स्टैंडर्ड्स जो ख़्यालु रखियो वञे ऐं उन खां हेठि न किरणु खपे। उन खां हेठि किरण जे नतीजे में उहा शइ वक़्ती तौर ते शायदि कामयाबी माणे वठे या वक़्ती तौर ते को फ़ाइदो ॾेई वठे, लेकिन उन शइ जी उमिरि कोन्हे ऐं कुझु ई वक़्त में उहा शइ ख़तमु थी वञे थी। जीअं मुसीक़ी ते अचानक तव्हां ॾिसंदव त फलाणो एतिरो पॉपुलर थी वियो, राति ॾींहुं झर झंग में पियो ॻाइजे, महीने खां पोइ वरी हुनजो को नालो ॿुधण जे लाइ
तो तयारु कोन हूंदो आहे या उनजो को नालो कोन ॿुधबो आहे। उहे आइटम ईंदा आहिनि ऐं हवा वांगुरु ख़तमु थी वेंदा आहिनि। अंग्रेज़ी में उन्हनि खे फैड चइबो आहे, FAD फैड। त फैड जे पोयां न लॻिजे, असुल ऐं हक़ीक़ी शइ हिकु वॾी महिनत सां, कमिटमेंट सां, सुठे इरादे सां, नूर निचोइण सां ऐं पंहिंजो रत सत ॾियण सां ई उहा शइ ठहे थी। थोरी लिखो पर सुठी शइ लिखो। महिरबानी। थैंक यू। दोस्तो, अॼु असांजो ही सेशन हो गर्ल्स हॉस्टल नॉवल ते, ऐं उन में असां सां गॾु सिंधी ॿोली जा ख़ूबसूरत नक़ाद अकबर लगारी साहब ऐं सिंधी ॿोली जा बहितरीन कहाणीकार, नॉवल निगार ऐं नक़ाद अख्तर हफ़ीज़ साहब ऐं सिंधी ॿोली जा ख़ूबसूरत नक़ाद ऐं मज़मून निगार अज़ीम रुंजो साहब गॾु हुआ। असां हिन नॉवल जे मुख़्तलिफ़ पासनि ते ॻाल्हायोसीं ऐं भरपूर डिस्कशन कयोसीं। ईंदड़ हफ़्ते असां जेको आहे सो अहमद शाकिर जो नॉवल आहे उली, उन ते डिस्कस कंदासीं। तव्हां सभिनी दोस्तनि जी वॾी महिरबानी। दोस्तो, GSN, GS सिंधी ॿोली। थैंक यू वेरी मच। महिरबानी तव्हां सां।